अवांजी समातुन ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन पारां इमदाद अली ओडो अवां खे भलीकार चवां थो। सामईन, गुज़िरियल ॾींहुं बरतानिया जे शहर ब्रैडफोर्ड में वर्ल्ड सिंधी कांग्रेस पारां जदीद क़ौम परस्तीअ जे बानी साईं जीएम सैयद जी 115 सालगिरह मल्हाई वई। इन मौक़े ते बरतानिया जे मुख़्तलिफ़ शहरनि मां सिंधियुनि वॾे अंग में शिरकत कई। हिन प्रोग्राम जी कार्रवाई सिंधी संगत यूके जे जनरल सेक्रेटरी गुलसनाई सरअंजाम ॾिनी। इन मौक़े ते तक़रीर कंदे वर्ल्ड सिंधी कांग्रेस यूरोप चैप्टर जे ऑर्गेनाइज़र डॉक्टर हिदायत भुट्टे चयो त साईं जीएम सैयद सिंधी क़ौम खे नज़रियो ऐं हौसलो ॾिनो ऐं इहो यकीन ॾिनो त सिंध हिकु मुल्क आहे ऐं सिंधी हिकु क़ौम। सिंध जी तारीख़ शायदि आहे त सिंध पंहिंजे आजपे लाइ विढ़ंदी रही आहे। अरगून, तरखान, मुग़ल, अंग्रेज़ आया सिंधी ॻाल्हाइण ते, उन्हनि जूं ज़बानूं कटियूं वयूं, पर उन्हनि कॾहिं बि ग़ुलामी खे क़बूल न कयो। इन जो मिसाल साईं जीएम सैयद जी जदोजहद आहे। 30 साल क़ैद बंद बर्दाश्त कयो, पर हिन दुश्मन अॻियां सिर न झुकायो, न वरी मायूस थियो। हिन क़ैद में रही बि ॾींहुं राति क़ौमी कमु कयो। हिन सिंधी क़ौम खे तारीख़ ॾिनी, पंहिंजे वजूद जो अहसासु ॾियारियो। हिन 60 खां वधीक किताब लिखिया जेके अॼु असांजी ऐं ईंदड़ नस्लुनि जी हर दौर में रहनुमाई कंदा रहंदा। हिन चयो त वन यूनिट आहे। सिंध जो नालो खणण खे ॾोह करार ॾिनो वियो, पर सिंधियुनि साईं जीएम सैयद जी अॻुवाणीअ में वन यूनिट खे क़बूल न कयो ऐं वन यूनिट जे बंद खे टोड़े छॾियो। अॼु सिंधियुनि ते जबर जी इंतिहा कई पई वञे। सिंधियुनि खे कानून ऐं अदालतुनि जी लताड़ कंदे एजेंसियूं खंबे खणी गुम कनि थियूं। उन्हनि खे कोर्टुनि में पेश नथो कयो वञे। उन्हनि खे टार्चर सेलनि में तशद्दुद जो निशानो बनायो वञे थो ऐं गोलियुनि सां परूण थियल लाश सिंधियुनि खे ॾिना वञनि था। ताज़ो तमामु घणा नौजवान एजेंसियुनि जी नज़र थी विया आहिनि। उन्हनि में इशफाक कीरियो, आशिक कीरियो, भागचंद मेंघवाड़, हारून पंवर ऐं मुज़फ़र पंवर जेके पीउ पुट आहिनि, असगर सियाल, रमेश कुमार, मुज़फ़र शर, मोहसिन विस्तड़ो, कासिम सूमरो, नारायण राजेस, अरबाब भील, नेमतुल्ला न्याणो ऐं ॿिया शामिल आहिनि। इन खां सवाइ सभई माण्हू एजेंसियुनि जी क़ैद में बंदि आहिनि, जिन खे आज़ादु कराइण लाइ ही जमहूरी हुकूमतूं ऐं अदालतूं बेवस बणियल आहिनि। हिन चयो त सिंधी उन्हनि जी हर साज़िश खे नाकाम बनाईंदा। हिन आख़िर में सिंध जे हिलाली पुटनि खे अपील कई त मुतहद थी पंहिंजे हक़नि जी हासिलात लाइ पाण में गॾिजो ऐं रियासती जबर ऐं ॾाढ जो मुक़ाबिलो कयो। सिंधी संगत यूके जी अॻुवाण साइण हफ़ीज़ा वधियो चयो त मुल्क ठहण खां अॻु सिंध ख़ुशहाल हुई, सिंधू दरिया में मौज हुई, सिंध सरसब्ज़ हुई ऐं अॼु मां छा ते ॻाल्हायां, उहा सिंध न रही आहे। स्कूल बंदि आहिनि, इस्पतालुनि में इलाजु कोन्हे, गोसड़ू मास्तरनि जा कीस, ही सभु कुझु हथु वठी कयो पियो वञे। अॼु सिंध जी ॻाल्हि कंदड़ कारकुननि खे खंभियो वञे थो। अॼु सिंध ॾुखायल आहे, अॼु सिंध ग़ुलाम आहे। हिन चयो त असांखे साईं जीएम सैयद जी ॾसियल वाट ते हलणो पवंदो ऐं ख़ुशहाल सिंध लाइ जदोजहद करणी पवंदी। सिंधी संगत यूके जे मुख्य अॻुवाण अब्दुल सत्तार सूमरे चयो त साईं जीएम सैयद जी जदोजहद ते सिंधी क़ौम खे नाज़ आहे। हिन सिंध जे हक़नि लाइ सॼी उमिरि जाखोड़ कई। सिंध यूनिवर्सिटी जे पहिरें वाइस चांसलर अलामा आई काज़ी चयो हो त सिंध यूनिवर्सिटीअ मां शागिर्द इल्म ऐं शऊर पिराए रहिया आहिनि, पर सिंध में हिकु ॿी यूनिवर्सिटी सन में आहे जितां क़ौमी कारकुन, अदीब, शाइर, दानिश्वर, शागिर्द फैज़ हासिल कनि था। वर्ल्ड सिंधी कांग्रेस जे जनरल सेक्रेटरी डॉक्टर लखू लोहाणे चयो त
साईं जीम सैयद जो ख़्वाबु हुयो त पंहिंजे वतन पंहिंजे माण्हुनि जी ख़ुशहाली ॾिसां। हिन ख़्वाब जी साभिया लाइ सॼी उमिरि जदोजहद कई, जेल भोॻिया, इल्ज़ाम सठा। हिन चयो त सिंध हिकु तारीख़ी वतन आहे। जॾहिं खां ही काइनात वजूद में आई आहे उन ॾींहं खां सिंध वतन जो वजूद मौजूदु आहे। सिंधी हिकु तारीख़ी क़ौम आहे। क़ौम जी हैसियत में आज़ादी हिन जो हक़ आहे, जंहिंखां उन्हनि खे केर बि महरूम नथो करे सघे। हिन चयो त हिकु पासे साईं जीम सैयद जो हौसलो ऐं अज़म हुयो ऐं ॿिए तरफ़ सॼी रियासत जंहिं वटि ताक़त, वसीला, दौलत ऐं सभु कुझु हुयो, पर हू जीम सैयद खे न झुकाए सघिया, न हुन खे हिसाए सघिया। अॼु बि रियासत जीम सैयद खां एतिरो त ॾिनल आहे जो 17 जनवरी ते सैयद जी सालगिरह जे मौक़े ते सन जा समूरा रस्ता बंदि कया विया, सभई कारकुन गिरफ़्तार कया विया, जायुनि तां झंडा लाथा विया, केतिरनि माण्हुनि खे खंभे गुम कयो वियो। इन जे बावजूदु सैयद जा आशिक़ हज़ारनि जी तादाद में सन पहुची सैयद जी वाट ते हलण जो वचन वरजायो। हिन सिंधी क़ौम खे अपील कई त ही ॾुखनि ऐं सूरनि वारी अंधारी राति गॾियल जदोजहद सां ख़तमु थी सघंदी ऐं सिंध ज़रूरु आजपो माणींदी। ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त हर कंहिंखे पंहिंजे हिसे जो कमु इंतिहाई ज़िम्मेवारी सां करणो पवंदो। सामाईन, प्रोग्राम जी मुकमिल कार्रवाई अव्हां जी ख़िदमत में पेश करे रहिया आहियूं। अरबीअ जी हिकु मशहूरु पहाको आहे त जेको माण्हू पंहिंजे ॻाल्हि ते ॼमी बीहण 1000 कोशिशुनि खां या मथां ई ॻाल्हाए, उहो माण्हू जेको पंहिंजे ॻाल्हि ते ॼमी बीहे थो या 1000 जेको तो नेकिन खां करामतुनि खां जंहिंजूं करामतूं मशहूरु हुजनि, पर उहो माण्हू जेको पंहिंजी कहिड़ी ॻाल्हि ते बीही पको पुख़्तो ऐं आख़िर ताईं उन शइ खे ओन करे थो, उहो उन्हनि 1000 करामतुनि खां मथे बहितर आहे। इहा ॻाल्हि अॼु असांजे अज़ीम शख़्स साईं जीम सैयद जे 100वीं सालगिरह ते गॾु थिया आहियूं, वधायूं पिया। अॼु जो इहो पहाको उन जी जारी, उन जी जाग जी तस्वीर आहे। साईं जीम सैयद जो जनम तमामु नंढड़े ॻोठ सन में थियो, पर साईं जीम सैयद जो फ़िक्र, उन जी सोच ऐं वीचार जो दायरो सिंध ऐं आलमी इंसान ताईं पकिड़ियल हो। हिन जॾहिं इहो चयो त सिंध ॿियनि आज़ाद देश जा हिकु आज़ाद देश हुजे, सिंधी क़ौम दुनिया जे ॿियनि क़ौमुनि वांगुरु हिकु आज़ादी सां पंहिंजो ॿार ऊचो करे ऐं ॿियनि सभिनी सां कुलो कुलो मिलाए अॻिते वधी सघे, त उन में को वाधा न हो। हिन इंसानियत जी ऐं हुन इहे चवण सां गॾोगॾु असां मञूं था त हुन सॼे आलमी इंसानियत जी ॻाल्हि कई थिए। इंसानियत जो ॿार ऊचो करण जी ॻाल्हि ऐं कुझु तंग नज़र माण्हू खेसि साईं जीम सैयद जे ऐं सॼे नंढड़ी सोच जे आधार ते हिकु तंग नज़र नरजिस में वरतल बुद्धे ख़ान क़ौम परस्तीअ जो प्रचार सॼो आहे। पर आउं पूरे वेसाह सां इहा ॻाल्हि चवां थो त साईं जो फ़िक्र सिंध ऐं सिंधी क़ौम खे बुनियादु बनाए दुनिया जी समूरी मज़लूम ऐं ॾुकड़ियल क़ौमुनि ऐं इस्तेसाल थियल क़ौमुनि खे संदनि क़ौमी आज़ादी जो नियापो ॾिए थो। साईं जेका जीअं सिंध जी ॻाल्हि कई या सिंध जी ॻाल्हि कई, उहा सिर्फ़ु सिंध ताईं महदूद न हुई, पर साईं जो फ़िक्र आलमी फ़िक्र हो जंहिं दुनिया जी सभिनी क़ौमुनि लाइ उहा शइ ॾिसणु चाहे थी। कुझु कोता नज़र माण्हू इहो बि इल्ज़ाम हणनि था त जेकॾहिं साईं जी मार 1943 में सिंध स्थितीअ मां पाकिस्तान जे हक़ में इक़रारदाद पास न कराया त अॼुकल्ह पाकिस्तान ठही न हा। आउं उन्हनि खां पुछां थो त छा पाकिस्तान ठाहिण या न ठाहिण में साईं जे अकेले जी वस जी ॻाल्हि हुई, जंहिं सिंध स्थिती जे इक़रारदाद जो हवालो ॾेई असां सदाईं अव्हांखे पाकिस्तान जो ख़ालिफ़ सॾियो था। उन सिंध स्थिती जे मां हर रोज़ का न का रिज़ोल्यूशन पास थिए थी। ॿियो न तालो जेके तव्हांजे साम्हूं आहे त जंहिं हिसाब सां हिकु न त 3 असेंबलियूं पाकिस्तान जूं उन शइ खे रद्द करे चुकियूं आहिनि। छा तव्हां इहो सम्झो था उन्हनि 3 असेंबलियुनि जो को असुलु मालिक जे कन ते को बदिलाव पियो आहे या उन सां को फ़र्क़ु पियो आहे? न, हू जंहिं शइ सां स्ट्रेटेजिकली पंहिंजे शइ खे सोचीनि था कनि था, उन शइ खे कंटिन्यू कनि था।
त आउं इहो सम्झां थो त साईं जे सिर्फ़ु हिकिड़े किराएदार सां पाकिस्तान कोन कयो, पाकिस्तान ठहण जे पोयां जेके सेठियूं कोन सारियूं ॻाल्हियूं जेके टीचर वञण वञण जी ज़रूरत कान्हे। ॿी ॻाल्हि आहे त जेको साईं चवंदा त साईं जेको सो नस्ल परस्ती जो गिनार विधो, इहा बिल्कुलु जेको सो न आहे। असां जे साईं जीएम सैयद खे सुञाणूं था, साईं जीएम सैयद सिर्फ़ु सिंधु देश जे नज़रे जो ख़ालिक़ थी सघे थो, न कि पाकिस्तान जे सोच जो ख़ालिक़ थी सघे थो। जंहिं जे सिंधीअ में कंहिं क़िस्म जी मज़हबी इंतापसंदीदा का जॻह ई न हुजे ऐं उन्हीअ ते ऐं उहो इंसान बराबरी जी बुनियाद ते क़ाइम शुरुआत जी वकालत करे थो ऐं जंहिंमें नस्ल परस्ती का जाइ न आहे। तव्हां साईं जा सभु किताब पढ़ी ॾिसो ऐं गौर फिक्र सां पढ़ो। संदसि किताबनि में पुराण पसंदी ऐं कल्चर जे मुद्दे ख़ार रवायतुनि जी तहकार आहे ऐं नहकार आहे। जेकॾहिं ईअं न हुजे हा त हिकु सैयदज़ादो पंहिंजे न्याणीअ खे उन वक़्त में परॾे में पढ़ंदा कीअं मोकिलिया, ऐं जेकॾहिं इहो जेका साईं सदियुनि जी पुराणी जागीरदारी नफ़ियात खे ललकारे साईं ईअं कयो। साईं सिंध तारीख़ में चयो त सिंध तारीख़ में कॾहिं कॾहिं आज़ाद ऐं कॾहिं कॾहिं ग़ुलाम रांदी कई आहे, पर साईं इहो पहिरियों ऐं वाहिद इंसान आहे जंहिं ॿुधायो त कॾहिं माज़ीअ में छा हुजे त जंहिं सिंधु देश जो अचणु ऐं उन जो वजूद में अचणु अणंदड़ आहे ऐं उहो ठही रहंदो। सिंधु देश जो नज़रियो पंहिंजो पाण ज़ाहिर करे थो त असां माज़ीअ खे यादि रखंदे हाल ऐं मुस्तक़बिल में सिंधु देश जे क़याम खे मुमकिन बनाईंदासीं। असां पंहिंजे चङनि क़ौमी रिवायतुनि खे गॾु खणी ऐं पुराणनि ऐं विचत पसंदि शयुनि खे छॾे करे साईं जे ख़्वाब जी साॻिया कंदासीं। उन ते साईं ते ॻाल्हाइण तमामु लंबाई ऐं मोटिलाई स्पीकर्स ते तमामु घणो टाइम न वठनि। असां पंहिंजे सेशन जी शुरूआत मिसिस डॉक्टर आलम शाह सां कयूं था। मिसिस डॉक्टर आलम शाह स्कॉलर आहे जेका शेफील्ड यूनिवर्सिटी में रहे थी। हुन कुझु इनकलाबी शाइरी कई आहे जेका उर्दूअ में आहे ऐं असांजा कश्मीरी दोस्त वेठा उन्हनि खे उर्दू वधीक सम्झ में ईंदी। त अॼु मिसिस डॉक्टर आलम शाह खे आउं गुज़ारिश कयां थो त पहिरें स्टेज ते अचे ऐं असांखे पंहिंजी इनकलाबी शाइरी कई आहे। ही माण्हू उॾे जो डुक थिया, कीअं लुक लॻे कीअं रुक थिया, अॼु आज़ादी जे नहरनि सां सभु दर्द विया दुर्गी रहिजा। डॉक्टर मिसिस आलम शाह। शुक्रानी अदा सभी बहन भाई के अस्सलाम वालेकुम। ऐं साईं जीएम सैयद जी सालगिरह जो मुबारक हुजे। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। सिंध ऐसी धरती है जो वफा का मस्कन है, आगही का गुलशन है। सिंध ऐसी धरती है जो वफा का मस्कन है, आगही का गुलशन है। ये कलंदरों की जा सूफियों की बस्ती है, इश्क का ठिकाना है। ये कलंदरों की जा सूफियों की बस्ती है, इश्क का ठिकाना है। शाह लतीफ साईं का यही आस्ताना है। सिंध ऐसी धरती है जो वफा का मस्कन है, आगही का गुलशन है। ये कलंदरों की जा सूफियों की बस्ती है, इश्क का ठिकाना है। शाह लतीफ साईं का यही आस्ताना है। सिंध की सकाफत ने, इसकी हर रिवायत ने, लोक दास्तानों ने, इश्क के फसानों ने हर तरफ मोहब्बत के कितने फूल बांटे। सिंध की सकाफत ने, इसकी हर रिवायत ने, लोक दास्तानों ने, इश्क के फसानों ने हर तरफ मोहब्बत के कितने फूल बांटे हैं। टोपी और अजरक ने हर जगह पे चाहत की खुशबुएं बिखेरी। सिंध की सकाफत ने, इसकी हर रिवायत ने, लोक दास्तानों ने, इश्क के फसानों ने हर तरफ मोहब्बत के कितने फूल बांटे हैं। टोपी और अजरक ने हर जगह पे चाहत की खुशबुएं बिखेरी हैं। जितने लोग भी हैं इस सरजमी से वाबस्ता, सब बहुत ही प्यारे हैं। जितने लोग भी हैं इस सरजमी से वाबस्ता, सब बहुत ही प्यारे हैं। चांद है ज़मीं इसकी और इसके शहदारी, चौदहवीं की रातों में चांद पर जमा जैसे झिलमिलाते तारे। जितने लोग भी हैं इस सरजमी से वाबस्ता, सब बहुत ही प्यारे हैं। चांद है ज़मीं इसकी और इसके शहदारी, चौदहवीं की रातों में चांद पर जमा जैसे झिलमिलाते तारे।
لیکن اس زمین کے کچھ خواب ابھی ادھورے ہیں جن کو پورا کرنا ہے، لیکن اس زمین کے کچھ خواب ابھی ادھورے ہیں جن کو پورا کرنا ہے، زخم جو لگے اس پر ابھی بھی تازہ ہیں، ان کو مل کے بھرنا ہے، لیکن اس زمین کے کچھ خواب ابھی ادھورے ہیں جن کو پورا کرنا ہے، زخم جو لگے اس پر وہ ابھی بھی تازہ ہیں، ان کو مل کے بھرنا ہے۔ جس زمین کے دریا پیاس کو بجھاتے تھے آج خود ہی پیاسے ہیں، جس زمین کے دریا پیاس کو بجھاتے تھے آج خود ہی پیاسے ہیں، خشک اور بنجر جو آج ہے زمین اس کی، ایک وقت وہ بھی تھا جب یہاں بہاروں کے رنگ بکھرے ہوتے تھے، اور آج ویرانی سبزہ زار فصلوں کی داستانیں غم بن کر وحشتیں اٹھاتی ہیں۔ جس زمین کے دریا پیاس کو بجھاتے تھے آج خود ہی پیاسے ہیں، خشک اور بنجر جو آج ہے زمین اس کی، ایک وقت وہ بھی تھا جب یہاں بہاروں کے رنگ بکھرے ہوتے تھے، اور آج ویرانی سبزہ زار فصلوں کی داستانیں غم بن کر وحشتیں اٹھاتی ہیں۔ کل جو بیج بوتے تھے فصل کو اگاتے تھے، آج ان کے ہاتھوں میں کاسۂ گدائی ہے، کیا یہی وہ قیمت ہے جو وفا کے بدلے میں اس زمین نے پائی؟ کل جو بیج بوتے تھے فصل کو اگاتے تھے، آج ان کے ہاتھوں میں کاسۂ گدائی ہے، کیا یہی وہ قیمت ہے جو وفا کے بدلے میں اس زمین نے پائی ہے؟ اس زمین کے دامن میں خون ہے شہیدوں کا، اس زمین کے دامن میں خون ہے شہیدوں کا، دفن اس کے پہلو میں سسکیاں ہیں آہیں ہیں، اس زمین کے دامن میں خون ہے شہیدوں کا، دفن اس کے پہلو میں سسکیاں ہیں آہیں ہیں، کتنی مائیں ہیں جن کی غمزدہ نگاہوں میں بے بسی کے قصے ہیں، کتنی مائیں ہیں جن کی غمزدہ نگاہوں میں بے بسی کے قصے ہیں، کتنے بھائی بہنیں اور کتنے باپ ایسے ہیں، آس اور حسرت کی جان لیوا راہوں پر رات دن کھڑے تنہا، مزمحل نگاہوں سے جو بچھڑ گئے ان کا انتظار کرتے۔ اس زمین کے دامن میں خون ہے شہیدوں کا، دفن اس کے پہلو میں سسکیاں ہیں آہیں ہیں، کتنی مائیں ہیں جن کی غمزدہ نگاہوں میں بے بسی کے قصے ہیں، کتنے بھائی بہنیں اور کتنے باپ ایسے ہیں، آس اور حسرت کی جان لیوا راہوں پر رات دن کھڑے تنہا جو بچھڑ گئے ان کا انتظار کرتے۔ کتنے پھول ایسے ہیں جن کے سر پہ شفقت کا سائبان نہیں کوئی، جن کے ہاتھ میں اب تو نہ کوئی کھلونا ہے اور نہ کتابیں، کتنے پھول ایسے ہیں جن کے سر پہ شفقت کا سائبان نہیں کوئی، جن کے ہاتھ میں اب تو نہ کوئی کھلونا ہے اور نہ کتابیں ہیں۔ ساتھ چلنے والوں میں کتنے لوگ ایسے تھے کھو گئے اچانک جو ڈھونڈنے سے بھی ان کا کچھ نشان نہیں ملتا، ساتھ چلنے والوں میں کتنے لوگ ایسے تھے کھو گئے اچانک جو ڈھونڈنے سے بھی ان کا کچھ نشان نہیں ملتا، اور کتنی فریادیں چیخ چیخ کر ہم سے یہ سوال کرتی ہیں، اور کتنی فریادیں چیخ چیخ کر ہم سے یہ سوال کرتی ہیں، ہے کوئی جو دھرتی سے ظلم کو مٹائے گا صدق کو بچائے گا۔ ساتھ چلنے والوں میں کتنے لوگ ایسے تھے کھو گئے اچانک جو ڈھونڈنے سے بھی ان کا کچھ نشان نہیں ملتا، اور کتنی فریادیں چیخ چیخ کر ہم سے یہ سوال کرتی ہیں، ہے کوئی جو دھرتی سے ظلم کو مٹائے گا سندھ کو بچائے گا۔ کیوں نہ اس کی خاطر ہم مل کے کچھ کریں ایسا، اولیاء کی یہ وادی پھر سے مسکرا اٹھے، ظلمتوں کی شب گزرے آفتاب صبح نو پھر سے جگمگا اٹھے۔ کیوں نہ اس کی خاطر ہم مل کے کچھ کریں ایسا، اولیاء کی یہ وادی پھر سے مسکرا اٹھے، ظلمتوں کی شب گزرے آفتاب صبح نو پھر سے جگمگا اٹھے۔ آج ہم اگر مل کر اس زمین کی خاطر اپنے اپنے حصے کے کچھ دیے جلائیں، آج ہم اگر مل کر اس زمین کی خاطر اپنے اپنے حصے کے کچھ دیے جلائیں گے، چاہتوں کے کچھ پودے پھر یہاں اگائیں گے، کل وہ وقت آئے گا جب یہاں پہ پھر سے سب پھول تتلیاں بھنورے مل کے گیت گائیں گے، آشتی کے جنوں پھر روشنی اٹھائیں گے۔ آج ہم اگر مل کر اس زمین کی خاطر اپنے اپنے حصے کے کچھ دیے جلائیں گے، چاہتوں کے کچھ
पौधे फिर यहाँ उगाएंगे, कल वो वक्त आएगा जब यहाँ पे फिर से सब फूल तितलियां भंवरे मिलके गीत गाएंगे, जब आशिकी के जुन्नू फिर रोशनी लुटाएंगे। इसकी हर सहर रोशन शाम दिल नशी होगी, जिंदगी हंसी होगी। इसकी हर सहर रोशन शाम दिल नशी होगी, जिंदगी हंसी होगी। आओ अहद करते हैं, जिस जगह अंधेरा हो रोशनी से बदलेंगे, जिस जगह जहालत हो आगे से बदलेंगे। आओ अहद करते हैं, जिस जगह अंधेरा हो रोशनी से बदलेंगे, जिस जगह जहालत हो आगे से बदलेंगे। फर्ज है ये हम सब पर, इसका हक दिलाएंगे, जुल्म को मिटाएंगे, सिंध को बचाएंगे। फर्ज है ये हम सब पर, इसका हक दिलाएंगे, जुल्म को मिटाएंगे, सिंध को बचाएंगे। मैं कहीं रहूं लेकिन इस जमीन से रिश्ता है, मैं कहीं रहूं लेकिन इस जमीन से रिश्ता है, दूर हो के भी मेरे जानो दिल में बसता है। मैं कहीं रहूं लेकिन इस जमीन से रिश्ता है, दूर हो के भी मेरे जानो दिल में बसता है। दिल में जो उतर जाए मीठी इसकी बोली है, फख्र है सबा मुझको, मैंने ऐसी धरती पे अपनी आँख खोली। दुनिया जो दुखी में दुखियो कम तख्लीक है, अदी की तख्लीक नायाब हुई। अदी के लफ्ज़ में सिंध जो न सिर्फ सिंध जो न हो, सिंध जो हालत हो, पर अदी के तख्लीक में उनमें उम्मीद है, उनमें पैगाम है, उनमें एक राह नज़र आए। अदी जी हर सिट असां के सबब दे थी ऐं कंहिं न कंहिं शइ खां छिके थी, जेका असांखे जाॻाए थी कुझु ॻाल्हि ते। अॻिए जूं हिकु ॿ लाइनूं, इस ज़मीन के ख्वाब कुछ अधूरे हैं। हा वाकई त धरती जा ख्वाब अधूरा आहिनि। अॻिए जी सिट है कोई जो धरती से जुल्म को मिटाएगा, है कोई जो धरती से जुल्म को मिटाएगा, सिंध धरती को बचाएगा। अदिय जी सिट, अदिय जी सिट अपने अपने हिस्से के कुछ दिए जलाएंगे। अदिय के असां चऊं था त तुंहिंजो मैसेज असांखे अखियुनि ते, ऐं अॼु असां इहो वचन कयूं था लतीफ़ जे लफ़्ज़नि में त कंडा मुंहुं पेरनि में तोड़े नथ लॻनि, आंगुर आंगूठे न मिले चिॿूं पेर छिननि, वींदे तां पिर जुती जान न पायां। असां जिते बि हूंदासीं इन मैसेज खे खणी हलंदासीं, जेको बि असांजे हक़ में हूंदो पंहिंजे धरतीअ पंहिंजे माण्हुनि लाइ कंदा रहंदासीं। महिरबानी आहे। हाणे असांजो कुझु फॉर्मल सेशन आहे स्पीच जो, जंहिंजे लाइ आउं स्पीकर्स खे स्टेज ते घुरायां थो। पोइ जीअं स्टेज ते स्पीकर वेहंदा त पोइ स्पीचिस शुरू कंदासीं। त आउं पहिरीं अर्ज़ु कयां थो डॉक्टर हिदायत भुट्टो सां वर्ल्ड सिंधी कांग्रेस अचनि ऐं स्टेज ते पंहिंजी जॻह वारा। आउं साईं महमूद कश्मीरी साहब खे अर्ज़ु कयां थो त उहे हिते अचनि ऐं स्टेज ते पंहिंजी जॻह वारा। ऐं महमूद कश्मीरी साहब। आउं अदी हफ़ीज़ा खे अर्ज़ु कयां थो त उहा स्टेज ते अचे ऐं पंहिंजी जॻह वारा। आउं साईं गुलाम हुसैन खे अर्ज़ु कयां थो त उहे अचनि स्टेज ते पंहिंजी सीट वारा। अब्दुलसत्तार सूलो के अर्ज़ु कयां थो अब्दुलसत्तार सूलो स्टेज ते अचे ऐं पंहिंजी जॻह वारा। आउं साईं अमजद कश्मीरी खे अर्ज़ु कयां थो त साईं अमजद यूसुफ कश्मीरी साहब अचनि ऐं पंहिंजी जॻह वारा।
जोगीअ चाटायोसि सुतोसि निंड में त्यां पोइ थियो प्रयास में पेचरे। उहा साईं जीएम सेठ जी तस्माती शख़्सियत हुई जंहिं सिंधी क़ौम सिंध खे गॾु करे हक़ ऐं सच जी वाह ॾेखारी। ऐं पहिरीं मुंहिंजे स्पीकर डॉक्टर हिदायत भुट्टो World City Congress UK and Europe organizer. He has been chairman of World City Congress and he represents Sindh and Sindhi nation on the platform of World City Congress in United Nations and different forums. Dr. Hidayat Bhutto. Thank you. छाप चवी मां मरणो नाया वेस मटाए वरणो आया तू भी चने सर जो कुछ चाही मुखा अग में वरणो आई नाव नए सा वेस बदल सा तुंजी मुंजी जंग अज़ल था जारी आहे जारी आहे जारी आहे जारी आहे। Today we are celebrating 115th birthday ceremony of our Rabbi Saint James. We from World City Congress every year celebrate Saint James's birthday. Saint James was not called as a father of Sindhi nation, but he, on his whole life, he struggled for freedom and national self-determination for Sindhi nation. Saint James, who was chairman of World City Congress till his death, and we every year we celebrate his birthday and we take his message in our hearts, and whole year we try to struggle and follow his footsteps. What was Saint James's message? Saint James struggled of all his life for Sindhi nation, and he spent more than 30 years in prison without a single trial. Saint James's message, if we summarize, every year we summarize his message. His message is Sindhi is a nation. We don't need any certificate from anyone that Sindhi is not a nation. For example, Pakistan's constitution does not recognize Sindhi as a nation. Pakistan जो जेको कानून आ, पाकिस्तान जो जेको आइन आ, वो असां सिंधी के हिकिड़ी क़ौम तस्लीम नथो करे। पर पाकिस्तान के त जुमो 8 ॾींहं थिया आहिनि। पाकिस्तान जे करे अंग्रेज़नि ठाहियो आहे ऐं उन्हनि जे आकाम ठाहियो, कायदे आज़म मोहम्मद अली जिन्ना ठाहियो। उन खां अवल हज़ारनि सालनि खां वठी, लखनि सालनि खां वठी सिंध मौजूद रही आहे ऐं सिंध हमेशह रही आहे। असांखे हिननि जे पाकिस्तान जे सर्टिफिकेट जी ज़रूरत न आहे। असां सिंधी क़ौम आहियूं। साईं ॿुधायो त सिंधी क़ौम अज़ल खां वठी मौजूद आहे ऐं हज़ारनि सालनि जो तसलसल आहे। असांखे हिननि जे सर्टिफिकेटनि जी ज़रूरत न आहे। इहो ईअं आहे जीअं राति खे केरु ॾींहुं चए ऐं ॾींहं खे केरु राति चए त सिंधी क़ौम न आहे। सिंधी क़ौम जो तसवर साईं जेम्स पंहिंजनि किताबनि में, साईं जेम्स तक़रीबन 52 खां मथे किताब लिखिया ऐं उन जो मैसेज अॼु बि असांजे दिलनि में कायम ऐं दाइम आहे त साईं ॿुधायो त सिंधी हिकिड़ी क़ौम आहे ऐं सिंध हिकिड़ो मुल्क आहे। सिंधी इज़ ए नेशन, सिंध इज़ ए कंट्री। असां हज़ारनि सालनि खां वठी हिकिड़ी आज़ाद ऐं ख़ुदि मुख़्तियार रियासत रहिया आहियूं ऐं तारीख़ भरी पई आहे। मखदूम बिलावल खां वेंदे, शाह इनायत शहीद खां वेंदे, दोदे सुमरे खां वेंदे, हर असां दौर में, जंहिं दौर में धारियुनि गासिबनि असां ते कब्ज़ो कयो आहे, असांजे तशद्दुद ते चैलेंज कयो आहे, असांजे मुल्क खे ग़ुलाम बणायो आहे, उन्हनि मुल्कनि में सिंधी माण्हुनि हमेशह पंहिंजे आज़ादी लाइ, पंहिंजे सेल्फ डिटर्मिनेशन लाइ जदोजहद कई आहे ऐं कॾहिं आज़ाद त कॾहिं ग़ुलाम रही आहे, पर कॾहिं बि हुननि ग़ुलामी खे क़बूल न कयो आहे।
त सिंध हिकिड़ो अलॻि मुल्क रहियो आहे ऐं सिंध हिकिड़ी इंडस एम्पायर रही। सिंध जो जेको तसलसल आहे जाग्राफी जो कश्मीर खां वेंदे ईरान ताईं सिंध हिकिड़ो मुल्क रहियो आहे जेको ख़ुशहाल तरीन धरती ते हिकिड़ो मुल्क रहियो आहे। इवन बरे सगीर में बि जॾहिं सॼे बरे सगीर खे अंग्रेज़नि कब्ज़ो कयो उन खां पोइ आख़िर में उन्हनि सिंध ते कब्ज़ो कयो, उहो बि धोखे सां। त सिंध उन वक़्तु बि हिकिड़ो अलॻि मुल्क हुयो। त असांखे हिननि खां सर्टिफिकेट वठण जी ज़रूरत न आहे त सिंध हिकिड़ी क़ौम आहे, सिंध हिकिड़ो अलॻि मुल्क आहे ऐं अलॻि मुल्क रहियो। ऐं जेकॾहिं असां वञूं था यूनाइटेड नेशंस जे चार्टर में त सिंध हिकिड़ी अलॻि क़ौम आहे त हर क़ौम जो यूनाइटेड नेशंस जो पाकिस्तान बि सिग्नेटरी आहे ऐं हर क़ौम खे पंहिंजो फ्रीडम जो राइट आहे, पंहिंजे सेल्फ डिटर्मिनेशन जो राइट आहे। राइट टू सेल्फ डिटर्मिनेशन इज बेसिक सेक्रोसेंट राइट ऑफ ए नेशन। सो उन खां केरु बि इनकार नथो करे सघे त सिंधी क़ौम जो पंहिंजो आज़ाद थियण जो, पंहिंजो ख़ुदि मुख्तार थियण जो, उन्हनि जो राइट ऑफ सेल्फ डिटर्मिनेशन, उन्हनि जो बेसिक बर्थ राइट हूंदो आहे हर नेशन जो, हर क़ौम जो। असांखे उन बर्थ राइट खे यूनाइटेड नेशंस रिकग्नाइज़ करे थी, इंटरनेशनल इदारा रिकग्नाइज़ कनि था, सवाइ पाकिस्तान जे जेको जबरी तौर ते सिंधियुनि खे अज़ाब में सिंधियुनि जे उन राइट खां इनकार करे थो ऐं सिंधियुनि खे ग़ुलाम करे वेठो आहे। ऐं साईं जी जो मैसेज हुन स्ट्रगल कयो ऐं हुन इहो ॿुधायो त फ्रीडम इज़ पॉसिबल। त सिंधी क़ौम जो राइट टू सेल्फ डिटर्मिनेशन इहो मुमकिन आहे ऐं सिंधी क़ौम तारीख़ में हिन खां वधीक असां अज़ाब ॾिठा आहिनि। तारीख़ में हिकिड़ो अहिड़ो बि दौर गुज़रियो आहे जंहिं दौर में सिंधी ॿोली ॻाल्हाइण खे ज़बानूं कटियूं हुयूं। असांखे यादि आहे, असां पढ़ियो आहे त अॻूणनि जे दौर में सिंधी माण्हुनि जूं ज़बानूं कटियूं वेंदियूं उन ॾोह में त तव्हां सिंधी था ॻाल्हायो। सिंधी पढ़ाइण जुर्म हूंदो ऐं परे न वञूं, रुगो पाकिस्तान जे हिन दौर में था अचूं त वली लुट जे दौर में सिंध लिखणु जुर्म हूंदो। छाकाणि हुननि चयो त असां जेके हाणे सूबा ख़तमु करे छॾिया आहिनि, हिकिड़ो पाकिस्तान वॾी यूनिट आहे, जेकॾहिं तव्हां लिफ़ाफ़े ते एड्रेस में कराची सिंध लिखियो त उनखे सज़ा मिलंदी। सिंध लिखणु जेको आहे जुर्म करार ॾिनो वियो हो ऐं सिंध जेके असां छाकाणि त पाकिस्तान जे आइन, पाकिस्तान जे कानून सिंध खे एबालिश करे छॾियो आहे, सिंध लिखणु ॾोह आहे। पर असां स्ट्रगल कईसीं, साईं जेम्स स्ट्रगल कई, वॾनि जे ख़िलाफ़ स्ट्रगल कई ऐं सिंध जी हैसियत जेकी असां ॿीहर उन्हनि स्ट्रगल जे थ्रू बहाल कई। अॼु घटि में घटि इहो आहे त सिंध लिखण ते उन्हनि खे जेको आहे सो मुजरिम करार नथो ॾिनो वञे, उन ते का सज़ा नथी मिले। पर सिंधी क़ौम लिखणु अॼु बि जेको आहे सो पाकिस्तान जे आइन में, पाकिस्तान जे कानून में जुर्म आहे। छाकाणि त असां ॾिठा वेझण में असां अख़बारनि जे इदारनि में साहबनि खां वञी पुछियो, हैदराबाद जे साहबनि खां, जिन में एजेंसियूं अची हुननि माण्हुनि ते रुगो जेकॾहिं हुननि पंहिंजे आर्टिकल में, पंहिंजे कालम में सिंधी क़ौम लिखियो त उन ते जेके अची हुननि खे टॉर्चर कंदा, हुननि खे पादर हणनि था, हुननि खे हिरासमेंट कनि था त तव्हां सिंधी क़ौम छो लिखियो आहे, तव्हां सिंधी माण्हू लिखो, सिंधी अवाम लिखो, जेको वणे लिखो, पर सिंधी क़ौम न लिखो। छाकाणि त हू उन सच खां, उन असली सच खां घबराइनि था, हू ड्रिनल ऐं हू हाणे जेके साईं जीएम जी ॿ ॾींहं पहिरीं जेके असां सन में सालगिरह ऐं उन सालगिरह जो जेको सन जेको आहे होल सन सिटी वॉज अंडर सीज ऐं हुननि हू भला छाकाणि था पुॼनि, हू सिंध जे साईं जीएम जे फ़िलसफ़े खां, साईं जीएम जे स्कूल ऑफ थॉट खां, साईं जीएम खां जे नज़रे खां ख़ौफ़ज़दा आहिनि, जंहिंजे करे हुननि साईं जीएम जी जेकी बर्थडे हर साल थींदी आहे उहा जेके असां हुननि उन खां ख़ौफ़ज़दा थिया ऐं सॼे सन खे जेके हुननि अंदरि सीज करे छॾियो। जेके माण्हू उन जे बावजूदि हज़ारनि लख जे पंधु हुननि जूं गाॾियूं रोके छॾियूं, हुन जा काफ़िला रोके छॾियूं, सॼी सिंध में हरासमेंट जो माहौल पैदा कयूं ऐं न सिर्फ़ु इहो 17 तारीख़ ते साईं जीएम जी सालगिरह रही, उन खां सिर्फ़ु गुज़िरियल हफ़्ते में 20 खां मथे जेके क़ौम परस्त अॻवान हुननि डिसअपियर करे छॾिया, हुननि गुम करे छॾिया। उन्हनि डिसअपियर माण्हुनि जेके हाणे 2 ॾींहंनि खां वठी थिया आहिनि उन्हनि में, ऐं उन्हनि जा चंद माण्हुनि जा नाला थो खणा, मिसाल अशफाक कीरियो, आशिक कीरियो, भागचंद मेघवाड़, हारून पवार was an intellectual in Jori and with his son Muzaffar Pawar, both are disappeared because
they were spreading St. James as a school of thought that Sindhi is a nation. Asghar Syal, Ramesh Kumar, Muzaffar Shar, Mohsen Mistro, Qasim Sumro, Narayan, Rajesh ke liye Badin ma khayo huwa, Arbab Dhil, who was Markazi senior vice chairman of GSN Qawmi Mahaz, he has been disappeared. Namatullah Myano, many people have been disappeared only last week. There are hundreds of people already been disappeared who asaje nyay ka khofzadan jekane ka nyani struggle kare thi panje wald ji azadi la who sasi ka khofzadan who surat ka khofzadan tanvir ka khofzadan chakan who jeken se struggle karthyu panje gumshuda walden je lae panen gumshuda bhairan je lae panen gumshuda leader lae struggle karta hi unan ka khofzadan unan te torture karta hedo zulm hai hedo kar hi chota kar chakan to dijan tha wo kooda te hain wo कूड़ा कायड़ के गेम से सिंध जे सच खां खौफज़दान सिंध जे सच जो मुक़ाबलो नथा करे सघनि उन लाइ असां जी अदी जी शायरी तमामु शानदार रही असांखे पंहिंजे हिसे जो किरदारु अदा करणो आहे असांखे पंहिंजो ॾीओ जेको आहे सो जलाए रखणो आहे असांखे पंहिंजे ज़हन में ॾिसणो आहे अंदर में ॾिसणो आहे त हिननि जो जेको वॾे में वॾो हथियार आहे उहो खौफ़ पैदा करणु त सिंधी क़ौम खौफ़ज़दा थी वञे सिंधी क़ौम डिॼी वञे सिंधी क़ौम हिसाइजी वञे त असांखे इन में मुंझणु न खपे असांखे दुश्मन जी इन साज़िश खे मुंहुं तोड़ मुक़ाबिलो करणु खपे उनजो मुक़ाबिलो करणु खपे उनजो मुंहुं तोड़ जवाबु ॾियणु खपे ऐं जीअं लतीफ़ चयो त माड़ियुनि मारियासीं की न की मारनि मुंझ मोयासीं त हू असांखे मुंझाइणु चाहिनि था असांखे कंफ्यूज़ करणु चाहिनि था उहे मुख़्तलिफ़ हथकंडा इस्तेमालु कनि था उन्हनि जा छा जेके वेठा उन्हनि में असांखे मुंझणु न खपे असांखे पंहिंजी जदोजहद पंहिंजी स्ट्रगल असांखे जारी रखणु खपे जीअं असां सिंधी क़ौम में हिकिड़ो रिलीजियस टॉलरेंस आहे मुख़्तलिफ़ माण्हुनि जा मुख़्तलिफ़ ख़्यालनि जा माण्हू मुख़्तलिफ़ सेक्ट जा माण्हू जेके आहिनि मुख़्तलिफ़ मज़हबनि जा माण्हू असां हिक ॿिए खे कॾहिं जेको आहे सो असां हिक ॿिए में तफ़ावत न कयो आहे ऐं अहिड़ी तरीक़े सां असां कहिड़े बि स्कूल ऑफ थॉट सां छो न ख़्याल सां हुजूं पर असां में जेके असां थॉट्स जी बि टॉलरेंस आहे असां ख़्यालनि जे या सियासी तरह सां हिक ॿिए सां भली सहमत न हुजूं उनजे बावजूदि बि असां गॾु वेही ऐं असांजी गॾिजी वेहण में ई असांजी ताक़त आहे ऐं दुश्मन कमज़ोर थो थिए असांजी सकाफ़त असांजी ॿोली असांजी शाइरी सभु गॾियल आहे उन लाइ असांखे गॾिजी जेको आहे पंहिंजी क़ौम जो पंहिंजी अवाम जो दिफ़ा करणु खपे ऐं दुश्मन जे साज़िशुनि खे नाकाम करणु खपे ऐं हिते जेके ॿिया दोस्त वेठा इलाही पॉइंट्स हुयूं त असांजी जेकी स्ट्रगल आहे उहा बिल्कुलु क़ानूनी स्ट्रगल आहे इंटरनेशनल कॉन्स्टिट्यूएंट्स मुताबिक़ यूनाइटेड नेशंस जे रिज़ोल्यूशंस जे मुताबिक़ उहा क़ानूनी ऐं अख़लाक़ी जदोजहद आहे त का क़ौम उहा जेके पंहिंजे राइट ऑफ सेल्फ डिटरमिनेशन जी ॻाल्हि करे थी त उहो बिल्कुलु उन्हनि जो क़ानूनी हक़ आहे उहा क़ानूनी जदोजहद आहे पाकिस्तान जे कानून मुताबिक़ जेकॾहिं उहा गैर क़ानूनी आहे पाकिस्तान जे कानून में हाफ़िज़ सईद जेको आहे उन्हनि जो हीरो आहे इंटरनेशनली रिकग्नाइज़ आहे त हू जेको आहे सो टेररिस्ट आहे पर पाकिस्तान जे कानून में हुनखे सेफ हेवन्स आहिनि पाकिस्तान जो कानून हुनखे मञे थो पाकिस्तान जे कानून मुताबिक़ हू हीरो आहे उहो जेको आहे सो थर में कमु करे सघे थो पर को क़ौम परस्त वञी जेको आहे सो थर में फ्लाई कमु नथा करनि त असांजी जेकी जदोजहद आहे उहा क़ानूनी जदोजहद आहे इख़लाक़ी जदोजहद आहे अदम तशद्दुद ते मबनी जदोजहद आहे असां पंहिंजी जदोजहद तां कॾहिं बि दस्तबरदार न थींदासीं हिननि रोके ॾिठो सन में माण्हुनि खे रोके ॾिठो एॾे सारे रुकावटनि जे बावजूदि हज़ारनि लखनि जे तइदाद में माण्हू सन में पहुता इहा जेकी असां सिंध जे आशिक़नि जी सेहत जे आशिक़ जी फ़तेह आहे ऐं इहा फ़तेह जारी ठाहे महिरबानी करके हिदायत ॿुधो अचबो त जिगर शेर जो धारे अचबो अचबो त जिगर शेर जो धारे अचबो हर देव ऐं राकास खे मारे अचबो ओ मंज़िले मक़सूद ही वाइदो आहे हर हाल में अंजाम खे पारे अचबो My next speaker is Mr. Mahmood Kashmiri. Sai Mahmood Kashmiri is chairman of Jammu Kashmir National Independence Alliance. Sai Mahmood Kashmiri sahab. सबसे पहले डीएम शहीद साहब का
जो 115 वक्त के हैं और आज हम कश्मीरी भी आपके साथ इसके शेयर कर रहे हैं। मैं प्रस्तुत में था मेरी मुलाकात डॉक्टर नामू साहब से हुई वहाँ पर एक सेमिनार था जिसमें पश्तून भी थे, सिंधी भी और दीगर कम्युनिटी के लोग भी। वो अपने अपने आज़ादी की बात करते। ये मेरी पहली मुलाकात थी सिंध के दोस्तों के साथ करती हुई। वो पाकिस्तान के जबर के हवाले से बातें करते थे तो मुझे बड़ा अजीब सा लगा। तो मैंने कहा कि आप लोग विद इन पाकिस्तान अपने हुकूक की जो है वो जदोजहद करें और अपने हुकूक हासिल करें। तो इत्तेफाक ऐसा हुआ कि मैं दरअसल जाने से पहले लीड्स में हमारे दोस्त अमजद यूसुफ साहब की पार्टी का कन्वेंशन था, तो वहाँ पर मैंने एक स्पीच की थी जम्मू कश्मीर की आज़ादी और खुदमुख्तारी के लिए। जब वो मेरी वीडियो सोशल मीडिया पर चढ़ाई गई तो बहुत सारे पाकिस्तानियों ने मुझे गालियाँ निकाली, धमकियाँ दी और बड़े बुरे किस्म के अल्फाज से मुझे नवाजा। तो मैं ये सोचने पर मजबूर हो गया कि जब इस सिंध के लोग अपने हकूक़ की बात करते हैं, पश्तून अपने हक की बात करते हैं, तो मेरे दोस्तों के साथ पाकिस्तान की वो जो कुत्ते हैं जिन्होंने अपने लोगों के हकूक़ कसम कर रखे हैं कि कितने मजबूर होकर इन लोगों ने अपने आज़ादी के रास्ते की डिमांड की। वो जीएम सईद साहब जिन्होंने पाकिस्तान बनाने में एक अहम किरदार अदा किया। पाकिस्तान बन जाता है जब जीएम सईद साहब अपने हकूक़ की बात करते हैं तो फिर ये पाकिस्तान के दुश्मन ठहरते हैं, पाकिस्तान के गद्दार होते हैं और पता नहीं क्या क्या इल्ज़ाम उन पर लगाए जाते हैं। क्योंकि हम लोग जो मेरी स्टेट जो जम्मू कश्मीर है, अभी तक हमने पाकिस्तान और हिंदुस्तान के साथ शामिल नहीं हुए। अभी तक हिंदुस्तान और पाकिस्तान का कब्जा है मेरी रियासत जम्मू कश्मीर पर। तो यूनाइटेड नेशन ने हमें हक दिया हुआ है, राइट ऑफ सेल्फ डिटरमिनेशन का, कि जम्मू कश्मीर के लोग अपनी किस्मत का फैसला खुद करें। तो क्या होता है कि पाकिस्तान जो है ये यूनाइटेड नेशन के अंदर जाकर हमारा जो हक है, हक खुदरानियत, उसको महदूद कर देता है। वो ये कहते हैं कि जम्मू कश्मीर के लोगों को या तो पाकिस्तानी बनना है या हिंदुस्तानी बनना है। तो जम्मू कश्मीर के लोग ये चाहते हैं कि हमें ना हिंदुस्तान चाहिए ना पाकिस्तान चाहिए, हमें एक आज़ाद खुदमुख्तार सेकुलर मुल्क चाहिए। तो जब हम ये जो किस्सा है जिसे आज़ाद कश्मीर कहा जाता है, आप सिंधी भाइयों ने नाम सुना होगा, उसे आज़ाद कश्मीर कहा जाता है जहाँ आज़ादी में बिल्कुल ही हासिल नहीं है। नाम तो आज़ाद है मगर हमें आज़ादी हासिल नहीं है। हमारे पानियों पर पाकिस्तान का कब्जा है, वहाँ पर बिजली बनती है उस पर पाकिस्तान का कब्जा है, हमारे बैंकों में जो पैसा पड़ा हुआ है वो सारा पाकिस्तान के कब्जे में है। आज भी हमारे उस खिते के अंदर कोई भी मियारी सड़क नहीं है, कोई भी मियारी हॉस्पिटल नहीं है। जब भी किसी को हार्ट अटैक होता है या किसी भी सीरियस बीमारी में मुबतला होता है तो वहाँ पर डॉक्टर जो है पाकिस्तान ने हमारे कश्मीर में बिठाए हुए थे, तो वो ये कहते हैं कि इनको पाकिस्तान इस्लामाबाद में दे दो, रावलपिंडी में ले लो। तो जब हम ये डिमांड करते हैं कि ये हमारा हक है, ये हमारा हक हमें दो, तो ये कहते हैं कि आप तो पाकिस्तान के दुश्मन है, आप हिंदुस्तान के एजेंट हैं। तो हम उन्हें कहते हैं कि अपना हक हासिल करने के लिए अगर हमें हिंदुस्तान का एजेंट भी कहते हो तो हमें कोई इतराज नहीं है। अगर हक मांगने पर हमें पाकिस्तान का दुश्मन भी कहते हो तो हमें कोई इतराज नहीं। हम अपना हक लेने के लिए पाकिस्तान के साथ दुश्मनी करने के लिए भी तैयार है और अपना हक लेने के लिए अगर हम पर यह इल्जाम लगाया जाता है कि हम हिंदुस्तान के एजेंट हैं, इससे भी हम घबराने वाले रहेंगे। इससे पहले मेरी पार्टी के सरदार आलम शाह साहब थे, तो उन्हें पाकिस्तान की सिक्योरिटी एजेंसीज ने उनके घर के बाहर 3 गोलियां मारकर उनके घर के बाहर शहीद कर दिया। हम उसके खिलाफ एहतजाज करते रहे। आज तक जो है वो पुलिस हमारे साथ काम नहीं कर रही है। हमने वहां पर हर तरह की कोशिश की है, मगर जिस तरीके से डॉक्टर राय भट्टो साहब ने कहा, जो मैं थोड़ी सिंधी समझा हूँ, कि वहां पर भी जो हकूक की बात है, हकूक मांगने पर वहां पर जो है वो दहशतगर्दी और गद्दारी के मुकदमा दर्ज कर दिए जाते हैं और वहां पर जो फिरका परस्त बैठे हुए हैं वो पाकिस्तान की नजर में, जैसे वो लश्कर-ए-तोयबा और इस तरीके के दूसरे वहां पर बैठे हैं, वो पाकिस्तान के हीरो हैं।
اور قوم پرست جو ہے وہ غدار ہے. میں پاکستان کے حکمرانوں کو یہ آج کے اس پلیٹ فارم سے جو ورلڈ سندھی کانگریس کا پلیٹ فارم ہے اس سے میں یہ واضح میسج دینا چاہتا ہوں حکومت پاکستان کو کہ آپ باہر نکلیں, سوچوں کو وسیع کریں. قوموں کو اپنا حق چاہیے ہوتا ہے. پاکستان کے اندر جتنی بھی قومیں ہیں جو اپنے حق کی ڈیمانڈ کر رہی ہیں پاکستان کو ان کا وہ حق دینا چاہیے. اگر وہ جتنا بھی حق دبائیں گے تو اس کا نقصان پاکستان کو ہوگا. تو لہذا پاکستان کے اندر قومیں بسنے والی جو ان کے وسائل ہیں ان کے اختیار میں دیا جائے. اور اس کے ساتھ ساتھ میں یہ ڈیمانڈ کرتا ہوں حکومت پاکستان سے کہ سندھ کے اندر جتنے بھی لوگوں کو آپ نے اغوا کر رکھا ہے ان کو رہا کرو, ان کو اپنے والدین کے پاس جانے دو, ان کو اپنے بہن بھائیوں کے ساتھ ملنے دو. اگر کسی نے کوئی جرم کیا ہے تو پاکستان کے اندر جو عدالتیں موجود ہیں ان عدالتوں کے اندر انہیں پیش کریں. پھر عدالتیں ان کو اگر سزائے موت سناتی ہیں, عمر قید سناتی ہیں تو وہ بات ہونے کے نظم چاہوں وہ سنی جا سکتی ہے. مگر اس طریقے سے پاکستان کی جو سیکیورٹی ایجنسیز ہیں جس طریقے سے وہ لوگوں کو قتل کرتی ہیں, اغوا کرتی ہیں, میں اس کی مذمت کرتا ہوں. اور یہ بھی کہنا چاہتا ہوں کہ جموں کشمیر جو ہے وہ پاکستان کا حصہ نہیں ہے. آپ جموں کشمیر کو پاکستان کا حصہ بنانا چاہتے ہیں, ابھی ہم تو آپ کا حصہ بنے نہیں ہیں. آپ نے ہمارے وسائل جو ہے وہ ہم سے چھین رکھے ہیں, ہماری شناخت آپ نے ہم سے چھین رکھی ہے. اور جب ہم آزادی کی بات کرتے ہیں تو ہمیں قتل کرتے ہو, ہمیں دھمکیاں دیتے ہو. تو یہ آپ کے لیے بڑا واضح میسج ہے کہ جموں کشمیر کے لوگ جو ہیں وہ کسی قیمت پر بھی جو ہے وہ پاکستان کا حصہ نہیں بننا چاہتے. جموں کشمیر کے لوگ ایک مکمل آزاد مختار ملک کی جو ہے جدوجہد کر رہے ہیں. اور پاکستان کا جو چہرہ ہے میرے خیال میں ہم سندھی بھائیوں کے ساتھ مل کر پاکستان کے وہ جو چہرہ پاکستان نے اوڑھ رکھا ہے اس کو ہم نے الٹانا ہے. وہ چہرہ پاکستان کا جو ہے وہ پوری دنیا میں ہم نے دکھانا ہے کہ کس طریقے سے یہ جو پاکستان کا حکمران طبقہ ہے, پاکستان کی جو سیکیورٹی ایجنسیز ہیں کس طریقے سے اپنا حق مانگنے والوں کو کس طریقے سے اغوا کرتے ہیں, کس طریقے سے ان کو قتل کرتے ہیں. یہ کوئی حل نہیں ہے. اگر قتل کرنے سے, اغوا کرنے سے یہ مسائل حل ہوتے تو دنیا میں کوئی بھی ملک آزاد نہ ہوتا. دنیا میں کوئی بھی ملک آزاد نہ ہوتا. اور اس سے سبق حاصل کرنا چاہیے پاکستان کے حکمرانوں کو. میں سندھی بھائیوں کو یہ بتانا چاہتا ہوں کہ منگلا ڈیم جو ہے یہ ہمارا ہے, یہ دولت ہماری ہے, دریا ہمارے ہیں. مگر پاکستان کے حکمران اس منگلا ڈیم سے ہمیں پانی استعمال کرنے کی اجازت نہیں دیتے. آپ اس سے اندازہ لگا رہے ہیں کہ یہ پاکستان کا جو حکمران طبقہ ہے, پاکستان کی جو سیکیورٹی ایجنسیز کے جو جتنے بھی یہ ادارے ہیں یہ کیا کھیل کھیل رہے ہیں. آج بھی ہمارے اس خطے کے اندر لوڈ شیڈنگ ہوتی ہے اور جو بجلی کا بل ہمارے گھروں میں بھیجا جاتا ہے وہ بھی کمرشل ریٹ ہوتا ہے. اور جب وہ لوگ بل نہیں پے کرتے تو اس پر جرمانہ لگا کر ان پر وہ جو ہے نا بل ان کو جمع کرانا پڑتا ہے. جبکہ پانی بھی ہمارا ہے, بجلی بھی ہماری ہے, اس کے باوجود ہمارا اس پر حق نہیں ہے, نہ ہی ہمارا حق ماننے کے لیے تیار ہے. لہذا جموں کشمیر کے لوگ پاکستان کے اندر جتنی بھی قومیں مظلوم محکوم قومیں بستی ہیں ہم مل کر اپنے حقوق کی جدوجہد کریں گے اور ان غاصب اور قابض گفتگو سے جو ہے وہ اپنا حق حاصل کریں گے. میں اسی کے ساتھ آپ سے اجازت چاہتا ہوں. اب بھی آپ دیکھ لیں کہ سی پیک کے حوالے سے جو منصوبہ ہے وہ پاکستان کا اور چائنا کا کوئی بارڈر نہیں لگتا ہے. اور چائنا کا اگر بارڈر لگتا ہے تو وہ ریاست جموں کشمیر کا جو حصہ گلگت بلتستان ہے اسی کے ذریعے جو ہے وہ اس کا جو ہے رستہ بنتا ہے. مگر آج بھی سی پیک کے حوالے سے جو ہے وہ پاکستان کے حکمرانوں نے ہمارے ساتھ بیٹھ کر بات کرنے کی جو ہے وہ زحمت دوبارہ نہیں کی ہے. آج بھی وہ جو منصوبہ ہے وہ طاقت اور جبر کے طور پر جو ہے ہماری اسٹیٹ کا وہ علاقہ استعمال کر کے پاکستان اپنے ملک کے اندر جو خوشحالی لانا چاہتا ہے مگر ہمیں اس میں کسی بھی طور پر وہ ہمیں اپنا حصہ دار نہیں بنانا چاہتے ہیں. اور میری اسٹیٹ جموں کشمیر کے حصے میں وہاں پر لوگوں نے یہ ڈیمانڈ کرنی شروع کر دی ہے کہ ہم پاکستان کا حصہ نہیں ہے. پاکستان کس قانون اور آئین کے تحت جو ہے یہاں پر سی پیک جو ہے وہ کر رہا ہے. تو میں آخر میں یہ کہنا چاہوں گا کہ جو بھی معاملات ہوتے ہیں وہ بیٹھ کر بات کریں ہمارے ساتھ, ہمارا حق دیں, ہمارے حق آزادی کو تسلیم کریں.
ताकि इस खिते के अंदर अमन कायम हो। अगर ये इस खिते के अंदर कायम अमन देखना चाहते हैं तो रियासत जम्मू कश्मीर को एक आधार तस्लीम करना होगा और अपनी पाकिस्तान के अंदर जितनी भी कौमियतें हैं उनको काम देना होगा। थैंक यू मेमो कश्मीर साहब, थैंक यू। मनदीप कौम आहे, जीदीप कौम आहे, किरदीप कौम आहे, कुतदीप कौम आहे। हिन भूअ जा ज्यादा जूझा पुट ऐं धीअरूं संसार खे मञायो सिंधी कौम आहे। उन्हनि सिंध जे क़ौमुनि मां हिकु नियाणी असांजे विच में अदी हफ़ीज़ा वधियो आहे, जेका केतिरनि सालनि खां न सिर्फ़ु सिंधी संगत WSC ऐं इंटरनेशनल सिंधी वुमेन ऑर्गेनाइजेशन जे सभिनी प्लेटफॉर्म ते मुसलसल तालुक में रही आहे ऐं असांजे क़ौम ऐं क़ौम जे मसइले खे जाॻाए रही आहे। त अदी हफ़ीज़ा वधियो खे आवाज़ कयां थो त साईं जे सां गुरू करायो। अप्रिशिएट कयूं था असां सभु माण्हू जेको आहे सो असांजा लीडर आहे असांखे लकीर साईं जे शाइर सां जेको आहे सो इंट्रोड्यूस करायो, जेका गीत ॻायूं छह छंद सां ताईं पुॼायूं। आम माण्हू शाह साईं खे ॻाए थो, पर कॾहिं कॾहिं मां सम्झंदी आहियां शाह ऐं साईं जंहिं खे ॾोड़ा कोन्हे आहे। जीअं हुन चयो त साईं जो कशिश न हुयो त सिंधी असेंबली में जेका असां रेजोल्यूशन पास कराई ऐं ख़लक़ी तादाद जी ममलकत जेका आहे सा उहा वजूद में आई ऐं उनजे अचण जे करे असांजे मथां जेके मुसीबतूं थियूं या उनजो ॾोड़ा कोन्हे या चवां छा चवां। साउथ अफ्रीका जे मुफ़क्किर काके साहब पुछो त ॾे ख़बर हाणे तव्हां कीअं आहियो, त उन मुफ़क्किर जेको आहे उन चयो त जॾहिं मशरक़ी साउथ अफ्रीका में आई त उन्हनि जे हथनि में बाइबल हुआ पर असांजे पेरनि जे हेठां ज़मीन हुई। हाणे असांजे हथनि में बाइबल आहिनि पर असांजे पेरनि जे हेठां ज़मीन आहे। असां सां कुझु ईअं ई थियो। पाकिस्तान खां अॻु में सिंध खुशहाल हुई, सिंध जो दरिया जेको आहे मोजनि वांगुरु वहंदो हो, वही किनारा जेके आहिनि से सब्ज़ आबाद हुआ, हरियाल खुशहाली हुई, जानवर हुआ, हर तरफ बाग बहार हुई, गीत हुआ, सहरा हुआ, हर को माण्हू ख़ुशि हो पंहिंजे जिते जॻह हुयो। पर जीअं पाकिस्तान ठहियो तीअं असां पंहिंजी मालिकी असां पंहिंजी जेका आहे सा इकोनॉमी मां ख़ुदि मुख्तियारी मां सभिनी मां असां जेको आहे सो असांजो खसिजी वई। असांजो मुल्क त दरिया जी मालिकी हुई ऐं असां उहो दरिया जेका ॿई किनारा सावा हुआ, वंज हो, वापार हो। ऐं हाणे जॾहिं ॾिसूं था उन मां वञी धीउ सां वेठा आहिनि त देश जे ख़िलाफ़ असां प्रोटेस्ट कयो, इन करे प्रोटेस्ट कयो छाकाणि त जेको आहे दरिया में माण्हू फिटी थियो था वञे। हुन चयो अमां पोइ इहो दरिया इहो डिज़र्ट थियो या ड्राई थियो। मां सोचां पई जेकॾहिं असां अॼु पंहिंजे हक़नि जे लाइ ऐं पंहिंजी सोच जे लाइ पंहिंजे क़ौमी वजूद जे लाइ न विढ़ासीं त छा असांजी पूरी तहज़ीब, छा असांजी क़ौमियत, असांजा दरिया, असांजूं ख़ुशियूं जेके ॾंद किथां कहाणियूं थी वेंदियूं। असां हर सोचां पई त पोइ अॼु तकरीर ते मां जेको आहे सो दरिया जे ऐं पाणी जे हक़ ते ॻाल्हायां या अॼु जी तकरीर में थड़ में रंग जेको राकास आहे उन ते ॻाल्हायां। अॼु सोचां पई त पंहिंजे उन बंदि थियल स्कूलनि ते ॻाल्हायां ऐं उन अस्पतालनि ते ॻाल्हायां या पंहिंजे घर जे गिदड़नि ऐं मौसूम मास्टर ऐं डॉक्टरनि जी बेइज़ती ते ॻाल्हायां। अॼु सोचां पई त हुकुमराननि ते ॻाल्हायां ऐं उन्हनि खे पिटूं ऐं पारा था ॾियां या पंहिंजे माण्हुनि खे ॾोड़ा थो ॾियां जिन्हनि वोट ॾेई अहिड़े बेहस देश ॾोहियुनि खे हुकुमरानी जो जेको आहे हक़ ॾिनो। अॼु मां चयो पियो इक़्तिदार आला जे मसइलनि ते वेही पंहिंजी नस्ल तबाह कंदड़ उन्हनि हुकुमराननि ते ॻाल्हायां या माई जिदो जी अज़मत खे सलाम पेश कयां जंहिंजी मुसलसल जदोजहद खे जंहिं
हिकिड़े जनरल खे जेको आहे सूली ते चढ़ायो, या ससरी ऐं सोरठ या कज़ाला बतून जी जिवत ऐं हिमतनि जी वाखाण कयां, या बशीर खान कुरैशी, मक़सूद कुरैशी, सलमान बदो ऐं हज़ारे गुमनाम शहीद कारकुननि जी शहादत ते फ़ख़्रु कयां। अॼु या उन्हनि क़ौमी तहरीकनि में जेके बेरोल ते क़ौमी कामिल वेठा आहिनि, उन्हनि ते ॻाल्हायां, या उन्हनि सचनि माण्हुनि ते ॻाल्हायां जेके क़ौम जी धड़ी जे लाइ गुम कया विया आहिनि। अॼु मां सोचां पई त सिंध ते क़ौमी मादरी ज़रियनि ते ॻाल्हायां, वसीलनि ते ॻाल्हायां, जिते असांजे मथां हुकुमरान कंदड़नि सालनि खां कब्ज़ो करे छॾियो आहे। सिंध जी जॾहिं मां तस्वीर पई ठाहियां त मां हिकिड़ी नंढी जेको दाइरो ठाहियो सिंध, ऐं उनजे सराउंडिंग में ई तारूं, जे कोहीरे जूं तारूं हुजनि, तारनि जे मथां तारूं, हज़ारनि तारूं हुजनि, हिकिड़ी टंड टोड़ा थी वरी ॿी टंड वरी साम्हूं थी अचे, वरी थी उहे ग़ुलामी जूं या बेबसी जूं या असांजी जेका बुज़दिली जूं या असांजी बेहिस जूं उहे टंड टोड़ींदे शायदि आऊं मरी वञा, लखूं न हुजे, गुल न हुजे, घटि में घटि असांजी औलाद आहे, जनरेशन आहे, या उनजी नेक्स्ट जनरेशन को सुख जो साथ मिले। सो सोचां पई त छा कयां, जब क़ौम खे यादि कयो मां अखियूं कनि चुप करे, अखियूं बंदि करे, कनि बंदि करे, आऊं सबर पाए सभिनी वांगुरु सुम्ही पवां, या आऊं जेका रड़ियूं जाम कयां लतीफ़ साईं वांगुरु त तती थधी कान्हे वेड़ वेहण जी, मॾां थिए ख़ुदा पेर न लही पिड़ी जो। वरी मां सोचां पई त असां जेको आहे सो एॾनि मुश्किलातनि जे हूंदे छा असां आज़ाद थी सघंदासीं, छा असांजा माण्हू सुख जो साथ कनि था, छा दरिया में पाणी अची वेंदो, छा जेके टेम माण्हू थी वेंदा, या छा जेके हिंदुस्तान मां असां कॾहिं जान छुटकी या न पीपलनि मां या हिंदुस्तान मां सिंधी माण्हू कॾहिं आज़ाद थींदा। मूंखे उस्ताद बुखारी जो बैत आयो त मुश्किलातूं मेल नाहिनि जो मिलनि, लोह आहिनि लोह साईं ठोकजे। सो शयूं एॾियूं जेके आहिनि से ईज़ी न आहिनि, इलाही सारियूं जेके मसइला आहिनि, या इंसान वेही उन्हनि ते रोए, या त वेही जेका सॼो इबादत करे, या त मुस्लमान थी थिए ऐं उन्हनि जे लाइ भरपूर जदोजहद करे। ऐं ॿियूं ॿ ॻाल्हियूं आहिनि जेके सिंधी माण्हुनि खे पंहिंजे बका, पंहिंजे दरिया लाइ, पंहिंजे हक़नि लाइ, पंहिंजे मादरी वसीलनि खे बचाइण जे लाइ तिखी मुसलसिल अनथक जदोजहद जी ज़रूरत आहे। उन जदोजहद खे हलाइण जे लाइ असांखे तकरीबूं करणु घुरिजनि, पर कुझु अमली कम करणु घुरिजनि, कुझु अमली जेके आहिनि हिकिड़ा टारगेट ठाहिणु घुरिजनि, शार्ट टर्म लॉन्ग टर्म, जिन में क़ौमूं जेके आहिनि सिंधी ग्रेजुएटी हुन मां जेको आहे सो प्रोसेस मां निकिरनि, जीअं अॻिते हली वरी जेका ॿी ॾुखी टाइम ते उनखे मुंहुं ॾेई सघनि। सो ॻाल्हियूं तमामु घणियूं आहिनि, पर हाणे मां तव्हांखे घणो टाइम न थी वठां, जो जॾहिं ॿीठाई ॻाल्हायां छा ॻाल्हायां, सिंध जॾहिं मां असांजे जीअं सां सभु ॻाल्हाईंदुसि त सिंध जे उन्हनि माण्हुनि सां, उन्हनि भेनरुनि सां, उहे जेके मुसलसिल जदोजहद में आहिनि उन्हनि सां नाइंसाफ़ी थींदी। अचो हिकिड़ो ई आहे हल, सभई गॾु थियूं, सभु मुतहिद थियूं, सीटेट जो मसइलो हुजे, तेमन जो मसइलो हुजे, थर जी बुख हुजे, बदहाली हुजे, या ई करे टीचर हुजनि, उन्हनि जो हिकिड़ो ई हल आहे त असां सभु वधीक हुजूं ऐं मुतहिद थियूं ऐं जेका असां पंहिंजे असांजे नज़रिए खे अॻिते वधायूं। जो को वीचारे को जीअंदो रहंदो, जो आम वीचारे को जीअंदो रहंदो, मूंखे तारीख़ ऐं तक़दीर ॾिनी पका, जो सिंध सवारे को जीअंदो रहंदो। सैयद तो सवाइ सिंध में हुई उदाय ऐं डोका, के विचार के झुकिया किन कई कद लाटा, पर सैयद तुंहिंजा ॾिंगा ॿार अॼु मूचे गाद सां। उन्हनि सैयद जे नेक सूरत ॿारनि मां हिकु असांजो किरदारु आहे अब्दुल सत्तार सूदो सिंधी संगत यूनाइटेड किंगडम जो प्रेसिडेंट आहे ऐं हमेशह मुतहरिक रहियो आहे, हर जॻह रहियो आहे, सभिनी शइ में अब्दुल सत्तार सूदो।
अॼु असां सिंध जी अज़ीम शख़्सियत जी सालगिरह मल्हाए रहिया आहियूं जिन ते सिंध ऐं सिंधी माण्हू सदियुनि ताईं नाच कंदा फ़ख्र कंदा। साईं जीएम सैयद सन में 1904 में साईं ॼाओ हो ऐं साईं सॼी ज़िंदगी जॾहिं खां वॾी होश संभाले सिंध लाइ मुसलसल जदोजहद कंदो रहियो। हुन 50 खां मथे किताब लिखिया। साईं जीएम सैयद मुख़्तलिफ़ सियासी तंज़ीमुनि में सिंध ऐं सिंधियत जी ख़ुशहाली लाइ पूरी ज़िंदगी साईं जदोजहद कई। साईं जीएम सैयद जंहिं लाइ सिंध जे हिकु अज़ीम स्कॉलर अलामा आया काज़ी जेको सिंध यूनिवर्सिटी जो वाइस चांसलर रहियो आहे, हुन चयो हो सिंध में 2 यूनिवर्सिटियूं आहिनि जंहिंजो हिकिड़ो वाइस चांसलर पाण सिंध यूनिवर्सिटी आहे जिते इल्म ऐं शऊर मां उते जा शागिर्द फैज़याब थियनि था, पर सिंध में दीप यूनिवर्सिटी आहे जेका सन जी यूनिवर्सिटी आहे जितां हज़ारे दानिश्वर शाइर ऐं ॿिया सियासी कारकुन फैज़ वठनि था। त साईं जीएम सैयद जी जेका सियासी जदोजहद हुई उहा पाकिस्तान ठहण खां पहिरीं शुरू थी चुकी हुई। साईं जीएम सैयद पाकिस्तान में उन नियत सां सिंधियत पाकिस्तान में शामिल थियल आहे। सिंध असेंबली में करारदाद पेश कई त पाकिस्तान आज़ाद थियण खां पोइ सिंधी माण्हुनि जा जेके बुनियादी हक़ आहिनि या सिंधी माण्हू सिंध जा जेके वसीला आहिनि रिसोर्सिस आहिनि या सिंध जूं जेके जाग्राफियाई हदूं आहिनि या सिंध जो जेके सियासी हक़ आहिनि उन्हनि जो तहफ़ुज़ कयो वेंदो। पर जीअं पाकिस्तान ठहण खां पोइ सिंध जा सियासी हक़ बदल कया विया, सिंध जे रिसोर्सिस ते कब्ज़ो कयो वियो, सिंध जूं जाग्राफी जेके से महफ़ूज़ न रही सघियूं। उन खां पोइ साईं जीएम सैयद 1973 में उन नतीजे ते पहुतो पाकिस्तान में रहण सां सिंध सिंध जी हैसियत हाणे गुलामी वारी थी वई आहे। उन लाइ सिंध जी आज़ादी ऐं सिंध जी ख़ुशहाली लाइ हुन जीएसएन महाज जो बुनियाद विधो। साईं जीएम सैयद खे उनजी सदा को सिंधियत जी ख़ुशहाली सिंधियत जी आज़ादी लाइ जेका जदोजहद कई उनजी सदा को साईं जीएम सैयद खे मुसलसल कैद में ऐं नज़रबंद में रखियो वियो। साईं जीएम सैयद 30 सालनि खां वधीक जेको सो रियासत जे कैद में नज़रबंदी में रहियो, जंहिं करे हुनखे ज़मीर जो कैदी एमनेस्टी इंटरनेशनल तरफ़ां ज़मीर जो कैदी करार ॾिनो। न फ़क़ति साईं जीएम सैयद पर सिंध जे हज़ारे क़ौमी कारकुननि खे जेलुनि में तकलीफ़ूं ॾिनियूं वयूं, अज़ाब उन्हनि बर्दाश्त कया ऐं काफ़ी सिंध जे क़ौमी कारकुननि खे शहीद कयो वियो ऐं पर उहे मुसलसल सिंध लाइ जदोजहद कंदा रहिया। ऐं जेका सिंध पाकिस्तान जा 70 इयर्स जेके असां ॾिसजनि उन में सिंधी क़ौम मुसलसल मुख़्तलिफ़ जेके सियासी कारकुन हुआ लीडर्स हुआ उहे मुसलसल जदोजहद कंदा रहिया। उन्हनि न फ़क़ति ॿिया तरीक़ा आज़माया पाकिस्तान में जेका जमहूरियत जो नालो आयो वञे थो उनजे सिंधी माण्हुनि खे हक़ मिली सघनि, पर उहे जेके उन तहत जेको सभ खां वधीक जदोजहद कई उहा ज़ुल्फ़िकार अली भुट्टो ऐं बेनज़ीर भुट्टो उन्हनि खे बि सिंधी हुअण जे करे शहीद कयो वियो। त हाणे असांखे ज़रूरत उन ॻाल्हि जी आहे असां सिंध जी जेका सभु गॾिजी कीअं हिफ़ाज़त कयूं जेकॾहिं असां पंहिंजी ज़ाती घर जी या ज़ाती ज़मीन जी हिफ़ाज़त कयूं था कीअं पूरी सिंध जी बेहैसियत क़ौम असांजो जो फ़र्ज़ु थिए थो असां उनजी ईअं हिफ़ाज़त कयूं। ऐं जेकॾहिं असां सिर्फ़ु पहिरां ॾिसो वञे ज़मीन लाइ पाणी जे वारे ते असां हिक ॿिए सां जेके बंदूक खणी बीहूं था, पर जेकॾहिं दरिया ते कब्ज़े जो वक़्तु अचे थो सिंधी माण्हुनि खे पंहिंजे दरिया बचाइण लाइ पंहिंजा वसीला बचाइण लाइ ॿधी जो मुज़ाहिरो करणु खपे जी असां पंहिंजा जेके हक़ वठी सघूं।
ऐं जेका मौजूदा सूरताल आहे उन में जेको ह्यूमन राइट्स वायोलेशन आहे जंहिंमें असांजे नौजवाननि खे बग़ैर के कानून जे अगवा करे खयो वञे थो, उहो उन्हनि जी बि असां सख़्तु मज़म्मत कयूं था ऐं चऊं था जेको पाकिस्तान जो अफ़रो सफ़रो आइन आहे उन में बि इहो लिखियलु कोन्हे त तव्हां उन्हनि खे जेको उन्हनि खे ईअं खणी उन्हनि जो क़तल करे छॾियो या उन्हनि खे मुसलसल कैद में रखो। उहे जेके तव्हांजूं पाकिस्तान जूं पूरियूं सूरियूं अदालतूं आहिनि उन्हनि में तव्हां उन्हनि खे वठी अचो, जेकॾहिं उहे ॾोही थियनि था तव्हां उन्हनि खे भले सज़ा ॾियो। उन लाइ असांजो सभिनी खे इहा गुज़ारिश आहे, महिरबानी करे अचो पंहिंजे हिसे जो कमु कयूं, जेको असां खां थी पंहिंजी सिंध लाइ, पंहिंजे सिंधी माण्हुनि लाइ, पंहिंजे ईंदड़ नस्लनि लाइ, उन्हनि जी ख़ुशहाली लाइ सभु गॾिजी कमु कयूं। जीअं लतीफ़ महिरबानी सदायती सबका हुक्म वासे का, सदायती सबका हुक्म वासे का, जेई तेरी ज़ात की चुगश काने का, मूसी हले साथ क्या जीव जो न करे। My next speaker is Mr. Amjad Yusuf Kashmiri. Sayyid Amjad Yusuf Kashmiri belongs to United Kashmir People's National Party. And एक चीज जो सिंध के लोगों से मैं हमेशा मिलता रहा, मैंने सिंध में ट्रैवल भी किया, सिंध के अंदर भी आता हूँ, मैंने हमेशा कुछ अपना ही अच्छी महसूस की जब मैं सिंध के अंदर गया। तो मैं अक्सर जब सोचता रहा कि आपको कौन सी चीज़ है जो मुझे कश्मीरी को, देहाती को, मैं गाँव का रहने वाला हूँ, दूर दराज गाँव है उसका रहने वाला हूँ, जब मुझे इसमें कोई अट्रैक्शन महसूस होती है। जब मैं कराची यूनिवर्सिटी में जाता था तो मैं शाम को सिंध के लोगों से बैठता था, तो मैंने महसूस किया आज आके कि हमारा दुख, दर्द और तकलीफ है, और हमारे दुख, तकलीफ और दर्द देने वाला भी मुझ सकता है, वो भी समझा है। तो कुछ स्पीचेस में मैंने जो महसूस किया, जो समझा है, कई लफ्ज में समझ भी जाता हूँ सिंधी के। तो जो करारदाद सिंध असेंबली ने की थी और जो पाकिस्तान बनने की बुनियाद बनी, उससे तो आप सिंधी लोग आजाद हो गए थे 1971 में। वहां से तो आपका तो उस करारदाद से कोई ताल्लुक नहीं रहा, और वहां भी अगर आप फारग नहीं हुए तो वो करारदाद पुराने पाकिस्तान के लिए थी। आज तो नया पाकिस्तान बन गया है, उस नए पाकिस्तान का करारदाद वहां तो जेएम सैयद को मत ये सब बंद करेंगे, जेएम सैयद का आप नाम लें और कहेंगे कि उस करारदाद में भी है और आज की करारदाद में भी है, तो ये आज का पाकिस्तान वो पाकिस्तान नहीं है। जहां 1964 में अगर किसी के घर में साइकिल होती थी तो अगर मोटरसाइकिल आ जाता तो मोहल्ले वाले उससे नाराज हो जाते थे कि इसने रिश्वत के पैसे दिए हैं, और आज वो उन जाली लोग, जाली अकाउंट, जाली पैसे बना के पूरी दुनिया में जहाजों में सफर कर रहे हैं, तो पूछने वाला कोई बाइस होता है, कोई सबसे ज्यादा उस मायने से आप आजाद हो गए, जेएम सैयद की रूह आजाद हो गई, आप सब लोग आजाद। हमने तो सरजमी को ये अशोक केवल जवानी की सरजमी, दरिया खान की सरजमी, अब्दुल शाह अली भटाई की सरजमी, मगर उसको हमें जब जिंदगी में समझने मौका मिला तो हमें बताया कि मोहम्मद बिन कासिम की सरजमी, और मोहम्मद बिन कासिम का सरजमी से क्या ताल्लुक? वो एक लुटेरा था, वो लूटने के लिए आया, वहां से उसने वहां की औरतों को वहां से अगवा किया, वहां के रिसोर्सेज पे कब्जा करके वहां से सोना और चांदी जो है वो इस एजाज में भेजा, और वो पाकिस्तान ने आपका हीरो बना के पेश किया कि देवर तक उसकी उस मोहम्मद बिन कासिम आपका हीरो था, जिसने हमारी सिंधी बहनों को अगवा किया। आप बहन को मेरे ख्याल आती क्या है, हमें तो आप चल रहा है कि मेरे से आती का पता है, वरना आती का हमें भी कहाँ बता दो, लेकिन वो उसको शुरू से हम भी आती जाते हैं। तो उन्होंने हमारी बहनों को वहां से अगवा किया, तो वो सामने हमारा हीरो है। और सिंध में बसने वाले हिंदू जो बड़ी मेजॉरिटी एक्सीडेंट जो 22% थी जब के पाकिस्तान बना था, आज तो 3% है।
उनको जबरन इस रियासत में मुसलमान बनाया और जो बच्चे उनको जबरन निकाला गया। शायद कई लोगों ने इस पर बाद में तकलीफ का इजहार भी किया, मगर इन्होंने वहां के लोगों के मज़ाहिब दे दिए। ये था वो दो कौमी नजरिया, ये थी वो करारदाद मुतासिर जिसने तमाम तारीखी कौमों को, सिंधी एक तारीखी कौम है, बलोच एक तारीखी कौम है, पख्तून एक तारीखी कौम है, कश्मीर एक तारीखी कौम है, पाकिस्तान कौन सी तारीखी कौम है? पाकिस्तान को नाजायज बच्चा जो अंग्रेज साम्राज्य में बहुत पैदा करके अपने फसाद के लिए रखा है, जो वहां की तारीखी कौमियतों पर कब्जा करता है और वहां के लोगों को वो उसका गुलाम बनाया हुआ है। आज सिंधवासी अब हुकूक की जंग नहीं लड़ रहे हैं, अब सिंधवासी आजादी की जंग लड़ रहे हैं। और आज सिंध के लोगों को जिस पूरी तरह से अगवा किया जा रहा है, कल आप सबने लोगों ने वीडियो देखी होगी तो सिंध के अंदर वो उन्होंने किया, जिस तरह उन्होंने उस घर के साथ जाके अंदर बच्चे को और बंदे को अगवा किया। और एक औरत ने 8 फौजियों को वहां खड़े रखा, एक औरत वहां खड़ी हो गई सामने, एक सिंधी औरत, और इनकी जरूरत नहीं होती थी कि वहां से आगे बढ़कर उससे बात कर। 4 फुट के बंगालियों ने इनके 8 फुट के इन पंजाबियों को कौन पकड़ा है? चिटागोंग पे, ढाका में। ये वो मुस्लिम कौम है और ये इन्होंने तारीखी कौमों में कब्जा किया हुआ है। अब अगर कोई आवाज उठाए, अगर बलोच आवाज उठाते हैं तो उस पर झट लगा के उन्हें मारता। किसी ने सुना है कि अपनी कौम पे किसी ने झट लगाए? आपने सुना कभी इंडिया में कश्मीरियों पर झट लगा? 1 लाख कश्मीरियों को इन्होंने वहां मरवा दिया। बलोचों को ये झट लगा के मारते हैं, परंतु ये समझ सिंधियों को अगवा करते हैं, घरों से किडनैप करते हैं और फिर उनके प्यारों को जाके कहते हैं कि आपने अगर मिलना है तो हमें 50,000 रुपया दें, हमें 2 लाख रुपया दें। मिलने के पैसे देते हैं सिंधियों से और बलोचों से। और जिन लोगों का लोग अगवा हो रहा है उनसे पूछ के देते हैं और ये कहते हैं कि वो एक रियासत है, वो एक ब्रुटल रियासत है जिसमें सारे, जिसकी वजह से अफगानिस्तान तबाह हुआ, जो इंडिया को लीड करना चाहता है, जो ईरान में शिया सुन्नी जंग को आगे लाना चाहता है, और वहां उसने एक और सम्राट को अपने ऊपर बैठा के चाइना को वहां ला के और कौमियतों पर कब्जा करवाने की उसने गहरी साजिश की, गहरी चाल चली है। आज मैं समझता हूं कि एक ऐसी रियासत का वजूद कैसे होगा, कैसे वो अपने वजूद को बरकरार रख सकेगी जब बलोच अपनी आजादी की आवाज उठा रहे हैं, सिंधी अपनी आजादी मांग रहे हैं, कोई हुकूक की जंग नहीं रही, कश्मीर अपनी आजादी की, और हम पे जो इन्होंने नाजायज कब्जा किया हुआ है। आप तो फिर भी करारदाद करके उस पुराने पाकिस्तान में हमें तो इन्होंने 22 अक्टूबर 1947 को हमारी आजाद रियासत में हमला करके उस पर कब्जा कर और उसको नाम दिया आजाद कश्मीर। ये 21वीं सदी में जुल्म और ये तारीखी जुल्म देखें कि जैसे किसी मुल्क के साथ क्या आजाद इंग्लैंड, यानी इन लोगों के अंदर एक शौरी बदमाशी की आप देखें। और इन्होंने हमें वहां गुलाम बना के रखा। और आज हमारे तमाम नेचुरल रिसोर्सेज, मैं आपके डैम वाले मुजाहरे में क्या था, इन भाई साहब ने उन्होंने एग्जाम लगाया, वहां वो दलाल किस्म का मीडिया वहां बैठा हुआ है जो किसी का सच सामने नहीं ला सकते, जो मंसूर पेशरी को नहीं दिखा सकते, जो कल सन में होने वाले GM सैयद के मुजाहरे की किनारे रुकवाते हैं, वो किनारे वो टेंट और तंबू, एक टेंट और तंबू उन्होंने ऐसी एस्टेब्लिशमेंट को, ऐसे लोगों को कि ये इससे फोकस है। और वो जो जब हम वहां मुजाहरा कर रहे थे तो वहां आगे पीछे घूम के पूछ रहे थे, मैं और ये साथ खड़े थे और घूम के पूछ रहे थे कि आप की तरफ से आप मुजाहरा करने आए हुए हैं, और सिंध में डैम नहीं बनना चाहिए, ये एक तारीखी कौम है, उसके जब तक उसकी चीजों को एड्रेस नहीं करेंगे, उसकी प्रॉब्लम्स को एड्रेस नहीं करेंगे, उसके पहुंचने पर क्यों पहुंचा जाए। आज उन्होंने हमारे जेलम को टर्न करके हमारे जाफराबाद कैपिटल जो इसकी सूबा कश्मीर का कैपिटल है उसको खुश कर दिया, बंजर कर दिया। अपनी 700-800 मेगावाट बिजली बनाने के लिए इन्होंने 10 लाख आदमियों की कुर्बानी दी। इनके पास कुर्बानी इंसानी कोई हैसियत नहीं है, ये सिर्फ मुफाद के लिए आपके साथ ताल्लुक रखते हैं। और इन्होंने मेरे वतन को कब्जे करके यहां से लोगों को भेजा। 1 लाख कहते हैं, पता नहीं 1 लाख है या नहीं है, वो कहते हैं कि 1 लाख कश्मीरी मारा गया। आप मुझे बताएं, जब
کشمیری مارا گیا تو وہ سرزمین کو کیا کریں گے؟ جب سندھی ختم ہو گیا تو سرزمین کو کیا کریں گے؟ ہم نے اس بچے کو بچانا ہے تاکہ یہ آزادی سے رہ سکے. ہماری نسل کشی انہوں نے کروا دی اور یہ پوری نسل کشی. آج بلوچوں کو دیکھیں کہ بلوچوں کے ساتھ یہ کیا کر رہے ہیں. اور ان بلوچوں کو ہیلی کاپٹر سے کبھی کسی نے لاش گرائی؟ ہیلی کاپٹر سے لاش گرا کے کہتا ہے ایک فوجی آفیسر ایک بلوچ کو کہ یہ ہے تمہاری آزادی. بلوچوں کے پہاڑوں کے اندر آج بھی 20-50 لوگوں کی لاشیں مل رہی ہیں. آپ کے جو پیارے جو اغوا ہوئے جو اٹھا کے لے گئے وہ اللہ نہ کرے, مگر مجھے نہیں لگتا انہوں نے زندہ چھوڑے ہوئے. یہ کسی آدمی کو زندہ نہیں چھوڑتے ہیں, چھوٹے چھوٹے ڈبوں میں بند کرتے ہیں. یہ سزائیں دے دے کے بندے کو مارتے ہیں. ایک ایسی کوئی سیاسی قوت ایسی نہیں ہے کہ جو اس ملک کی دشمن ہے یا ان لوگوں کی دشمن ہے. وہاں ایک خاص اسٹیبلشمنٹ وہاں ملٹری نے پیدا کی ہے. وہی محمد بن قاسم والی, وہی حجاج بن یوسف والی, وہی آفر سعید والی, وہ وہاں سے لے کر محمد بن قاسم سے آفر سعید تک سب کا راستہ ایک ہے, سب کا لنک ایک ہے, سب سے غلام بنانے کا ایک طریقہ انہوں نے کیا. اور آج منظور پشتین اور وہ لوگ جب کھڑے ہوتے ہیں تو انہیں کہتے ہیں یہ ملک دشمنی, یہ ملک دشمنی ہے. وہ تو یہ بھی نہیں کہہ رہے ہمیں آزادی دی, وہ کہہ رہے ہیں وہ ہمیں نہ پانی چاہیے, نہ تعلیم چاہیے, نہ روٹی چاہیے, نہ کپڑا چاہیے, نہ ہمیں کچھ, ہمیں جینے دو. منظور پشتین کا نعرہ ہے کہ ہمیں جینے دو. ان کو جینے نہیں دیا جا رہا ہے. وہاں اندر میڈیا نہیں جا سکتا ہے, وہاں جیٹ لگے ہوئے ہیں, وہاں انہوں نے ہیوی آرٹلری کو وہاں کیا ہوا ہے اور لوگوں کے گھروں کو یہ تباہ کر رہے ہیں. اور یہ انہوں نے کوئی کس بندے کو چھوڑا ہے؟ افغانی سے جا کے پوچھیں, وہ رو رہے ہیں, بلوچوں سے رو رہے ہیں, سندھی رو رہے ہیں. اس لیے ہم سارے جو تاریخی قومیت ہیں, یاد رکھنا کہ ہم ساری تاریخی قومیتوں کو جو اپنا تاریخی کردار ہے وہ ادا کریں گے. ہمارا یہ سید ہوگا, ہمارا یہ وہ آزادی اور وہ انقلابی. اور وہ میری بہن ہوگی جس نے ابھی نظم پڑھی, اس نے جو گراؤنڈ تیار کی نظم کی, یہ سرخیل آپ کی آزادی کی یہ نظم. یہ تاریخی قوموں اور قومیتوں کے لوگوں کو اکٹھا ہوگا. آپ کو جو زبان کی بنیاد پہ جو آپ کے ساتھ جو انہوں نے کھلواڑ کیا, پھر ایک خاص وہ جناب کے نقشے نکال کے انہوں نے دکھائی کہ یہاں ایک اور جو ہے وہ صبح بنا رہے ہیں اور ایک اور چیزیں بنا رہے ہیں. یہ ان کو کبھی اپنے حصے میں دے دیتے, کبھی دوسرے دن دوسرے کو دے دیتے. تو اس لیے میرے بھائیوں, ہم نے اپنا تاریخی کردار ادا کرنا ہوگا. ہمیں ایک دوسرے کے ساتھ مل جل کے اور اس اپنے تاریخی کردار کو آگے بڑھاتے ہوئے ہمیں ایک دوسرے کا دستے بازو بننا ہوگا. اور دستے بازو بن کے ہم نے اس بروٹل اسٹیٹ کو بے نقاب کرنا ہوگا. تھینک یو بھائیو. کوئی کسی کو غلطی لگی تھینک یو ویری مچ مجھے تشکیل صاحب, تھینک یو. مہربانی کرے خاموشی کیوں, بس لاسٹ اسپیچ آئے تاکہ گھروں ٹائم کو چنا سکے. لطیفہ جو شعر آ کھڑکڑانا ہے سکھ نہ ستا کڈیں, کھڑکڑانا ہے سکھ نہ ستا کڈیں, اوشیر ہے کھاؤ کے پند جو. ورسٹی کانگریس جو سیکریٹری جنرل آئے, ورسٹی کانگریس جو چیئرمین رہ چکو ہے, ऐं सिंधी कांग्रेस के दुनिया के मुख़्तलिफ़ प्लेटफॉर्म ते करे चुको आहे. आउं अञा न को कि अॼु तक पंहिंजे किताब सां असांखे रवासी. who have come here today to join us, to show their solidarity. We feel really empowered when we stand by this. और तव्हां सभिनी दोस्तनि जो घुराइतो जेके पंहिंजी ज़िंदगी जे अनेक मशगूलियुनि मां टाइम कढी थी गॾु थिया. आउं नंढड़नि ॿारनि जो घुराइतो आहियां जिन अॼु पंहिंजी तकलीफ़ ज़रिए इहो ॿुधायो त जे सुभाणे असीं हलिया बि वियासीं त शेख चवण त अञा रुञ मां रड़ अचे थी मतां ईअं सम्झी मुआ मोर सां. ऐं पंहिंजी भेण जो घुराइतो आहियां जेके अॼु हिते आहियूं, ऐं अदी शाह जो घुराइतो आहियां जंहिं it was a wonderful poetry. असीं ज़िंदगीअ में सुम्हण में ख़्वाब ॾिसंदा,
हिकिड़ा ख़्वाब आहिनि जेके असीं जाॻंदे ॾिसंदा आहियूं. मिसाल तौर तव्हीं ते सभु माइट वेठा आहियो, तव्हीं पंहिंजे बचनि जे वॾे थियण जे जा ख़्वाब ॾिसंदा आहियो, ख़ुशीअ जा ख़्वाब ॾिसंदा आहियो, ख़ुशहाली जा ख़्वाब ॾिसंदा आहियो, इल्म जा ख़्वाब ॾिसंदा आहियो. न सिर्फ़ु उहे ख़्वाब ॾिसंदा आहियो, उन्हनि ख़्वाबनि लाइ जिदोजहद कंदा आहियो, जतन कंदा आहियो, जाॻंदा आहियो, महिनत कंदा आहियो, ॻोल्हो कंदा आहियो त जीअं उहो ख़्वाब साबिया थी सघे. साईं जीएम साहिब बि ख़्वाब जाॻंदा ऐं उहो ख़्वाब आहे पंहिंजे वतन जे माण्हुनि जी ख़ुशहाली जा कोई आज ऐं सॼी ज़िंदगी उन ख़्वाब लाइ उन पतोड़ो जिदोजहद कई, जहलनि जूं सोबतूं काटियूं, इल्ज़ाम रखा, पर पिताई चवानी जेसी हुई जीअं विरची न वेठी, जेसी हुई जीअं विरची न वेठी, रूह वञी रूह पेठी सारी देख सॼण. ऐं उहो ख़्वाब जेको सिंध जे ख़ुशहाली आजमे जो ख़्वाब, उन ख़्वाब खे डॉक्टर हिदायत बुटेगार खे जेके समराइज़ करे कजे त सिंध हिकिड़ो तारीख़ी वतन, असीं चऊं या न चऊं, सिज सिज आहे, असीं चवंदा आहियूं चंड आहे, तारो आहे, सिज सिज आहे, चंड चंड. There are fundamental truths of the life and existence and universe and they cannot be denied. सिंध हिकिड़ो तारीख़ी वतन आहे. जॾहिं खां इंसान जी तारीख़ जो को बि सिरो, को बि छिरो, का बि लिखत मिले, सिंध वतन जी हैसियत में मौजूदु. सिंधी हिकिड़ी तारीख़ी क़ौम, ऐं क़ौम जी हैसियत क़ौम थींदी आहे जेसि ताईं उहा क़ौम पंहिंजे वतन ते घर तव्हांजो आई कोन जे तव्हांजो उन ते हक़ न हले, तव्हां उन घर में कुझु करे न सघो, रही न सघो, उहो घर तव्हांजो आई जेसि ताईं आज़ादी न आहे तेसि ताईं क़ौम न आहे. तंहिं करे सिंध हिकिड़ो तारीख़ी वतन आहे, सिंधी तारीख़ी क़ौम आहे ऐं क़ौम जी हैसियत में आज़ादी जो हक़ आहे. ऐं साईं चए थो ॿियो इज़ाफ़ो कयो त आज़ादी वठणु मुमकिन. हाणे जेके हासिल क़ुवतूं हुजनि थियूं, उन जी कोशिशि इहा हुजे थी त हर मुमकिन हद ताईं जेके हक़ीक़तूं आहिनि उन्हनि खे दूर में लटे तबाह करे, साड़े पाड़े फना करे छॾे. उन्हनि कोशिशि फुल त इहा ॻाल्हि महसूस ई न जेका सिंध क़ौम आहे कोशिशि कजे कढिजे, उन्हनि पंहिंजो अल्टरनेटिव नैरेटिव ठाहे पेश कयो पाकिस्तानी क़ौमनि वग़ैरह. ऐं तव्हां उन माण्हू जी जेका जिदोजहद आहे, थोरा माण्हू कहिड़ो माण्हू ॿेतर सॼी विरासत जंहिं वटि हथियार, तलवार, वसी, डोकर, मकानी कोलेबरेटर्स हुजनि, उन एॾे सारे ॾाढ ऐं जबर जे ख़िलाफ़ उन माण्हू कॾहिं बि बस न कई. शेख चवानी त ही जो ओड़ो जूर विढ़ंदे थो वेड़, ही जो ओड़ो जूर विढ़ंदे थो वेड़ में अञा बि तमरे ॾाढ ते आनंद आनंद मञे मुंहुं, सोचे ॾिसे दूर ईंदड़ आरण ॾींहं, आरण चइबो आहे ॾुखियो ॾींहुं, ॾुख वारा ॾींहं, तपश वारा ॾींहं, ॾुखिया ॾींहं, मुसीबत वारा ॾींहं. सो ही जो ओड़ो जूर विढ़ंदे थो वेड़ में अञा बि तमरे ॾाढ ते आनंद मञे मुंहुं, सोचे ॾिसे दूर ईंदड़ आरण ॾींहं. तव्हांजो ही लफ़्ज़ जेको 40-45 सालनि जो आहे, 50-60 सालनि जी ॻाल्हि छॾियो, तव्हां अॼु खां 20 साल अॻु बि सिंध ॾिठी ऐं अॼु बि सिंध आहे. सिंध हिकिड़े तकलीफ़, मुसीबत, वहशत,
अज़ाब ज़िल्लत मौत बीमारीअ जे समुंड में लुड़े, जिते सिंध जेका हिन वक़्त बि पाकिस्तान जो खुशहाल तरीन जेका पाकिस्तानी स्टेटिस्टिक्स आहे त 69% चवनि था त सिंधी पैदा करे वसीला, उन में डेली ॿार बुख के मरनि, जेको 30% खां मथे माण्हुनि खे हेपेटाइटिस ABCDEFGHK हुजे, जिन 70% माण्हू जेके मेल न्यूट्रिशन जो शिकार हुजनि, जेको 75% माण्हू गुरबत में, इन खां वधीक रोड कोन्हे, रस्ता कोन्हे, स्कूल कोन्हे, अस्पताल कोन्हनि। ही जेको चवनि था हे जेके कोलैबोरेटर्स हिन जा जेके करप्शन हा बराबरि हुननि करप्शन कई आहे, हू चाहिनि था कि करप्शन कनि जेके हुकुमरान वेठा आहिनि, चङो सुभाणे हुन जेके बदमाशियूं बेईमानियूं कब्ज़ा ना कनि, उन्हनि जे ख़िलाफ़ बीह न सघनि, एॾा मॉरली बैंकरप्ट हुजनि। हू चाहिनि था इहो सिस्टम हुजे। इहा ॻाल्हि कान्हे, ओचिती कान थी आहे। असांजा माण्हू अॼु जॾहिं वञनि था त ॾिसनि था त उहे समाजी कदुर जेके असांजे वॾनि हज़ारनि सालनि जे कोई में पैदा थिया, उहे टुटनि था। कुर्ब नाहे, लालचूं बेईमानियूं वधी वियूं, इहे ओचितियूं न आहिनि। इहे ॾिस, अॼु खां 20 साल पहिरां 30 साल में इहे न हो, 40 साल खां वधीक बहितर अञा असांखे वॾनि खां पुछूं त छा त कुर्ब आहे, छा जी बुख हुई, छा जी वधारी हुई। हर कंहिंखे पंहिंजो खीर पकड़ मानी सब्जी के डॉक्टर गुरबत हुई कान सिंध में, हिंदी कान हुई। छा छाई गुलामी जी पैदावार आई, ऐं हू चाहिनि था जेनोसाइड आहे, जेको सिंध में हींअर जेनोसाइड चइबो आहे, इनखे सिस्टमेटिकली अहिड़ी सूरत पैदा कर माण्हू मरनि। सिंध हेपेटाइटिस जे टाइम बाउंड में वेठी आहे। सुप्रीम कोर्ट थी चवे त बाबा सिंध में 80% माण्हू जेको पाणी था पीअनि उहो जानवर जे पीअण जो पाणी असीं पीऊं था, पोइ हेपेटाइटिस न थींदी त छा थींदो? बरना त छा थींदो? डेली मोटा ख़बरूं थियूं अचनि, अवा फला अवा छाड़े छाने अवा कारे बामणे मरी। इट इज़ जेनोसाइड। सिस्टमेटिकली ये कोलैबोरेटर्स बचे चरिया आहिनि, जेके पंहिंजी करप्शन जे लॻी बरी कनि। सुभाणे उन सॼी सूरत में ईसाई जीएमस जे जेको पैगाम आहे, जेको माण्हू उत्साह पैदा करे, ज़िंदगी पैदा करे, ख़्याल रखी मुंहिंजो वतन आहे, मुंहिंजी क़ौम आहे, हू उनखे चाहे त बंदि करे। गुज़र साल थियो, हिन साल सॼे समय ते फ़ौज जो कड़ो छाजे लाइ था ॾियनि? सभनि जे तइदाद में माण्हू घुमनि पिया। उन चयो छा, मूंखे हिकिड़ो दोस्त वेठो आहे हिते, नालो कोन थो खणांसि, उन चयो त मुंहिंजो हिकिड़ो माइक खणी आहे। छो खणी आहे कि उनजे घर में हिकिड़ो झंडो लॻल हो, पार्टी पियो, उन जॻह ते वरी नओं झंडो थोरो वॾो कयो, इन करे खणी आहे। कुझु त ॾाढा मुड़िणा आणी त हथ करे छॾे जॾहिं इन त ताईं नथा क़बूल कनि। इहा सूरत आहे। शेखर जी शइ आहे त दात वॾी शइ न आहे, दात वॾी शइ न आहे, सच वॾी शइ आहे। सच जी पंहिंजी कुवत आहे। दात वॾी शइ न आहे, सच वॾी शइ आहे। जो मच मचाए सच सो मच वॾी शइ आहे। ऐं जीअं सॼो मच मचाए छॾियो आहे, और मच मच खे खाइण चाहिनि था, उहो मच 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 थो अचे, उहो मच खणी वञे असांजे शरीर ते, दात थो पैदा करे, हिकु थो पैदा करे, हौसलो थो पैदा करे, तो हर वक़्तु इतनी तारीफ़ को आवाज़ की तरफ आई बड़ी बड़ी खबर वो मच चाहिनि था। जेकर असां न जातो अकेल देशवासी, आपको तब्दील तो क्या, जेकर असां न जातो अकेल देशवासी पंहिंजो जन्म अचायो, पंहिंजी मिटी हणासीं। असीं चाहियूं था त असांजो हीउ जनम सजायो थिए या अचायो थिए। असांखे इहे हदूं पार करियूं पवंदियूं। पोइ असां में वहशत पैदा था कनि, डपु था पैदा कनि, लांच था पैदा कनि। डपु हिकिड़ी लीक आहे, इतिराज़ करिणो पवंदो। जेकर असां न जातो अकेल देशवासी पंहिंजो जन्म अचायो, पंहिंजी मिटी हणासीं। अचो त पंहिंजे जन्म खे सजायो करियो, अचो त पंहिंजे क़ौम जा, पंहिंजे वतन जा माहिर थी।
अचो त साईं जीअं सॾजे उन मचायल मच ते उन ॾेखारियल रस्ते खे फॉलो करे असीं पंहिंजे वतन, पंहिंजे आज़ादी, पंहिंजी ख़ुशहाली, पंहिंजे बचनि, पंहिंजी ईंदड़ नस्ल जी जाॻे जो सबबु बणियूं। अचो त पंहिंजे हिसे जो किरदारु अदा कयूं। जीअं सिंध, जीअं साईं जी। मंज़िलुनि ते वञूं पुॻा न आहियूं, मंज़िलुनि ते वञूं पुॻा न आहियूं, पर हलूं पिया अञा थका न आहियूं। फ़र्क़ु नंढड़ो आहे असां ऐं सिज में, हू रहे थो असां नथा न आहियूं। अॼु असां सिंध जे रहबर साईं जीएम सेठ जे 115 सालगिरह ते वर्ल्ड सिंध कांग्रेस जे प्लेटफॉर्म ते गॾु थियासीं। तव्हां सभिनी जी महिरबानी। साईं जीएम सेठ लाइ अॼु तारीख़ जा कुझु लफ़्ज़ त साईं हो जंहिंजो इरादो हमारा वांगुरु मज़बूत, साईं हो जंहिंजो इरादो हमारा वांगुरु मज़बूत, ज़हन आसमान वांगुरु बुलंद, गुफ़्तगू तक़दीर जे कुत्ते वांगुरु मुक़द्दस, समुंड जहिड़ो गहरो, सची दिलि ॿार जी मुल्क वांगुरु मुक़द्दस ऐं महसूम, ज़िंदगी सिंधूअ जे वहुकरे वांगुरु सदाईं मस्तूफ़, अमल वजूद सावर जे ककर वांगुरु फेज़ रसा ऐं सॼी ज़िंदगी इक़्तिलाब। साईं पंहिंजे सॼो शऊर पंहिंजे वतन, पंहिंजे क़ौम ऐं इंसानियत जे लाइ इस्तेमालु कयो। साईं उहो जेको 90 साल जे प्लस जमाल में संदसि इश्क आज़ादी जो जज़्बो कॾहिं कोलो न थियो। अॼु अचो त सिंध सच ऐं सूहन जा सलामी थियो ऐं सैयद जी चीच वठी पंहिंजे क़ौम खे नग ते पहुचायूं। लतीफ़ चवे थो त सूरी आसीगार असुल आशिक़नि जो, सूरी आसीगार असुल आशिक़नि जो, महर मोटण महरों निज़ारे निवार, कुसण जो करार असुल आशिक़नि खे। महिरबानी। सामाइन, गुज़िरियल ॾींहुं बर्तानिया जे शहर ब्रैडफोर्ड में वर्ल्ड सिंधी कांग्रेस पारां जदीद क़ौम परस्ती जे बानी साईं जीएम सैयद जी 115 सालगिरह शानदार नमूने मल्हाई वई। इन मौक़े ते बर्तानिया जे कुंडकोट मां मुख़्तलिफ़ तंज़ीमुनि ऐं सिंधियुनि वॾे अंग में शिरकत कई। हिन प्रोग्राम जी मुकमिल कार्रवाई अवां जी ख़िदमत में पेश कई वई। प्रोग्राम जे हवाले सां या रेडियो जी नशरियात बाबति अवां असांजी का रहनुमाई करणु चाहियो त असांखे ईमेल कयो। असांजी ईमेल एड्रेस आहे info@radiovoiceofsindh.com। सामाइन, प्रोग्राम जी पुॼाणीअ ते पंहिंजे मेज़बान इमदाद अली ओडो खे इजाज़त ॾींदा। शाल सिंध आबाद ऐं ख़ुशहाल थिए, सिंधी माण्हू सुखियो ऐं सताबो थिए। सदाईं गॾु। सिंध मुंहिंजी अमां सूंह तुंहिंजी मथां छा लिखी, छा लिखां छा लिखी, छा लिखां। सिंध मुंहिंजी अमां, दुनिया जा सिंधियो हिकु मुठ थी सिंध बचायो। सिंध मुंहिंजी अमां सूंह तुंहिंजी मथां छा लिखां। सिंध जो क़ौमी आवाज़ रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन पंहिंजी नशरियात में सिंध जी सियासत, समाज, इक़्तिसादियात, तारीख़, क़ौमी उमंगुनि ऐं इख़्लाक़ियात मुतलिक़ सिंध जी हक़ीक़ी तर्जुमानी कंदे प्रोग्रामनि खे असराइतो बणाइण लाइ सिंध जे घण घुरनि ऐं धरतीअ सां प्यार कंदड़ अदीबनि, दानिशवरनि, सहाफ़ियुनि, उस्तादनि, वकीलनि ऐं हर तबिके जे मानवारनि सजणनि खे सिंध में शऊरी इनकलाब लाइ सहकार जो सॾु ॾियूं था। अचो त गॾिजी सूफ़ियुनि ऐं संतनि वारी सिंध जो ओज हिकु मुठ थी
वरी वापसि आणण वारे सफ़र जा साथारी बणिजऊं। हिक नए सुबुह जी शुरूआत जो पड़ाॾो घर घर ॻोठ ॻोठ ऐं शहर शहर ताईं पहुचायो। शाल सिंध आबाद ऐं ख़ुशहाल थिए, सिंधी माण्हू सुखियो ऐं सताबो थिए।